मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। शामिल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता आऊं आहियां हैदराबाद मां जाफ़र मेमन। हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां सिंधी अदबी संगत जी मरकज़ी ऑफिस में नए ठाहियल हाल में, जिते उस्ताद बुखारी जेको सिंध जो क़ौमी ऐं हिकु अहिड़ो शाइर आहे जेको निहायती सलीस ऐं सुलछणी अहिड़ी ॿोली इस्तेमालु कंदो रहियो जेका आम फ़हम ऐं बिल्कुलु हर माण्हूअ खे सम्झ में अचण वारी ॿोली हुई। उस्ताद बुखारी जो अॼु 87हों जनमु ॾींहुं आहे ऐं हिन जनमु ॾींहं जे मौक़े ते सिंधी अदबी संगत हैदराबाद जे तरफ़ां ही एहतमाम कयो वियो आहे। हिन वक़्तु ताज जोयो जेको सिंधी अदबी संगत हैदराबाद जो सेक्रेटरी बणियो आहे, उहो कार्रवाई शुरू करे पियो। तंहिं करे अचो तव्हांजी समातनि ताईं रखूं। हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, जीअं सिंध त सबकी आहियां, सांगिन सां गॾु सालगिरह मां विछड़ी वियुसि त वरसी आहियां। अॼु सिंध जे अवामी ऐं क़ौमी शाइर उस्ताद बुखारीअ जे 87वीं सालगिरह सिंधी अदबी संगत हैदराबाद पारां असीं मल्हाए रहिया आहियूं। सिंधी अदबी संगत जी नई बाडी 12 जनवरी ते चूंडिजी आई आहे ऐं असांजो अॼु 16 तारीख़ उस्ताद बुखारीअ जे जनमु ॾींहं ते ही पहिरियों प्रोग्राम आहे, जंहिंमें आयल समूरनि दोस्तनि खे असीं भलीकार चऊं था। दोस्तो, सिंधी अदबी संगत 1947 खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंध जो इल्मी, अदबी ऐं सकाफ़ती मोर्चो संभालींदी अचे थी। गोबिंद माली पहिरियों सेक्रेटरी जनरल हो, शेख अयाज़ ऐं बिहारी लाल चाबड़िया उन जा पहिरियां जॉइंट सेक्रेटरी आहे। उन ज़माने में प्रेसिडेंट हूंदो हो मंगाराम मलकानी साहब ऐं मोतीराम रामवाणी उहो ख़ज़ानची हूंदो हो। विरहाङे खां पोइ सिंधी अदबी संगत जूं जेके मुख़्तलिफ़ शाखूं क़ाइमु थियूं, उन में विरहाङे खां पहिरीं शिकारपुर में शेख अयाज़ शाखो खोली ऐं कुझु ॿियूं बि शाखूं खुलियूं। उन विरहाङो अची वियो। विरहाङे खां पोइ हिकिड़ी मायूसी छाई। 1951 में वरी सिंधी अदबी संगत जी रिवाइवल थी, जंहिंमें मोहम्मद इब्राहिम जोयो, नूरुद्दीन सरकी ऐं ॿिया एहसान बदवी ऐं ॿिया दोस्त उन में शरीक थिया, रशीद भट्टी। पोइ 1956 ताईं सिंधी अदबी संगत जूं 12 शाखूं क़ाइमु थी वियूं ऐं उन ज़माने में 4 काउंसलर हूंदा हुआ। त उन्हनि 12 जी जॻह गॾिजाणी थी। उनखां पहिरीं जमियत शोरा जो 18हों इजलास थियो हो लाड़काणे में, जिते सिंधी अदबी संगत जे दोस्तनि खे सॾु थियो। पोइ तनवीर अब्बासी उन्हनि उते फ़ैसिलो कयो त
त असांखे हाणे सिंधी अदबी संगत जो आइन ठाहिणु खपे। 12 शाखूं थियूं, पोइ 1956 में आइन बि ठहियो ऐं पहिरियों चूंडूं थियूं। ईअं सिंधी अदबी संगत पंहिंजो सफ़र जारी रखियो। उहो सिंधी कराची जो सिंध खां खसजणु हुजे, वञूं जो ठहणु हुजे, सिंधी ॿोलीअ शरीफ़ कमीशन पारां सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करण जो मनसूबो हुजे, या सिंध जा ॿिया क़ौमी ऐं अदबी मसइला हुजनि, ख़ासि करे सिंधी ॿोलीअ जो मसइलो, उन ते सिंधी अदबी संगत वॾी जिदोजहद हलाई। ख़ासि करे शमशुल हैदरी ऐं तनवीर अब्बासी जे दौर इंतिहाई शानदार रहियो आहे। लखे माण्हुनि जूं सयूं सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ लाइ करायूं वयूं। उहो स्क्रोल अॼु बि सिंधाला जी में मौजूदु आहे। यौम सिंधी ज़बान सॼी सिंध में मल्हायो वियो, छो त 12 अक्टूबर 1962 ते 14 अक्टूबर 1962 ते अयूब ख़ान खे सिंधी ॿोलीअ वारो फ़ैसिलो वापसि वठिणो पियो। जंहिंखां पोइ सिंधी ज़बान, पोइ अदबी बोर्ड पहिरीं पंहिंजी सरकारी ज़बान कई, सिंधी यूनिवर्सिटीअ पहिरीं सरकारी ज़बान पंहिंजी कई। ईअं हिकिड़ो सफ़र जारी रहियो ऐं उहो सफ़र अॼु ॾींहं ते जारी आहे। असां सिंधी अदबी संगत हैदराबाद खे कोशिशि कंदासूं त नवनि रवायतुनि सां अॻिते वठी अचूं। जेको तनक़ीदी असां वटां रुझान ख़तमु थी वियो उनखे वरी असीं जारींदासूं। असांजा जेके जीअरा लीजेंड आहिनि उन्हनि सां प्रोग्राम कंदासूं। ईंदड़ असांजो प्रोग्राम 7 फरवरी ते मोहम्मद उस्मान रिप्लाई जे हवाले सां हूंदो ऐं ॿिया बि प्रोग्राम असां जल्दी पधिरा कंदासूं। ऐं तव्हां समूरनि खे सिंधी अदबी संगत जे हिन मुख़्तसिर हिकु ॾींहं जे सॾ ते आयल दोस्तनि खे भलीकार चवां थो। असीं सभ खां पहिरीं उस्ताद बुखारीअ जे सालगिरह जो केक कटींदासूं, उन खां पोइ कार्रवाई शुरू कंदासूं। चयाई त बेला कटींदा वतूं था, चयुमि छिचकनि खे छटींदा वतूं था, चयाई त फाहियूं टंगींदा वतूं था, चयुमि पोइ बि शह पर वटींदा वतूं था। अॼु उस्ताद बुखारीअ जी इन सालगिरह जे प्रोग्राम में ऐं सिंधी अदबी संगत जे जॉइंट सेक्रेटरी सलीम चना खे गुज़ारिश कंदुसि त उस्ताद बुखारीअ ते पंहिंजो पेपर जी पेश करे। उस्ताद बुखारी सिंध जो सदा मलूक अवामी इनकलाबी ऐं क़ौमी शाइरीअ जो निशानदर शाइर सैयद अहमद शाह उस्ताद बुखारी वल्द सैयद हादन शाह बुखारी ॻोठ ग़ुलाम चांडिए ज़िले दादूअ में सियारे जी थधी मुंद में तारीख़ 16 जनवरी 1930 ईस्वी में जनम वरितो। संदसि वालदा जो नालो उमराव बिंत बहादुर शाह हो। हिन जा वॾा उच्च शरीफ़ मां हिजरत करे सिंध में अची आबाद थिया हुआ। साईं अहमद शाह उस्ताद बुखारी दीनी ऐं प्राइमरी तइलीम ॻोठ मां हासिल करण खां पोइ 1944 ईस्वी में सिंधी फाइनल जो इम्तिहान फुलजीअ मां पास कयो ऐं 1947 खां तालीम खाते में उस्ताद थियो। 1950-51 में पाण टीचर्स ट्रेनिंग कॉलेज मिठियाणी में तइलीमी तरबियत लाइ जॾहिं आयो त खेसि इल्मी अदबी ऐं तइलीमी सरगर्मियुनि में ज़ोर शोर सां हिसो वठण जो मौक़ो मिलियो। पाण उन मां भरपूर फ़ाइदो वरितायूं। इन खां पोइ इल्म जे शौक़ 1961, 62 ऐं 63 में संदसि साथ ॾिनो ऐं हुनजो भाग खुलियो। उन्हनि सालनि दौरान हिन मैट्रिक इंटर ऐं BA बि करे वरिती। तालीम सां गॾु संदसि चाह अदब ॾांहुं वधियो त पाण अदीब सिंधी, अदीब आलम ऐं अदीब फाज़िल जा इम्तिहान बि कामयाबी ऐं ख़ुशि उसलूबी सां पहिरीं पोज़ीशन में पास करे वरितायूं। पर तालीम लाइ अञा वधीक उत्साह पैदा थियसि त साल 1964-65 धारे सिंध यूनिवर्सिटी जामशोर मां सिंधी अदब में MA बि करे वरितायूं। जंहिंखां पोइ साल 1967 में लाड़काणे कॉलेज में लेक्चरार मुक़ररु थियो, जितां पोइ खेसि गवर्नमेंट कॉलेज सांगड़ में बदिली कयो वियो। अहिड़ी रीति सिंध जे ॿियनि शहरनि जे कॉलेजनि में तालीमी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो दादू कॉलेज अची पहुतो, जिते संदसि साइकिल शाइराना बेख़ुदी ऐं शाइरीअ खे शोहरत मिली। रागिन ख़ासि तौर ते नौजवान मंज़ूर सखीराणीअ खेसि ॻाए आम माण्हुनि में रोशनास करायो ऐं संदसि शाइरीअ जो मान मथां उथियो। ख़ासि तौर ते शुरूआती सालनि में बुखारीअ जे हिन कलाम झंग झड़ शहर शहर में धूम मचाए छॾी हुई।
महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणा हिते मीर पीर आहिनि नाणे बिना विकाणा। अहिड़ी रीति दादूअ खे शाइरीअ जो जादू मिली वियो। सच त उस्ताद जी शाइरीअ जो जादू सिंध सदीअ में जिते किथे हुली वियो। उस्ताद पंहिंजे कलामनि जूं धुनूं रागिन खे पाण ठाहे ॾींदो हो, जंहिंमां साबित थियो त पाण मौसीक़ी ऐं राग जो वॾो ॼाणू हो। उस्ताद बुखारी दादू कॉलेज मां ई प्रोफेसर थी रिटायर थियो, पर शाइरी खां हू कॾहिं बि रिटायर न थियो। ज़िंदगी जे आख़िरी सालनि में कैंसर जहिड़े मुज़ी मर्ज़ सां जंग जोटींदे बि हुस्न इश्क इनकलाब ऐं धरतीअ लाइ गीत लिखंदो रहियो ऐं पंहिंजी शाइरीअ में नओं जोश जुनून वलवलो सूंह संगीत ऐं सान्या आणींदो रहियो। उस्ताद बुखारी शाइरीअ जी बाक़ाइदा शुरूआत साल 1950 खां दादूअ जे अंजुमन आफ़ताब अदब जे मुशाइरनि में शरीक थी शाइरी पाण सां कई। उस्ताद पंहिंजी शाइरी ख़ासि तौर ते काफ़ियूं झूंगारे लिखंदो हो। पाण बज़्म तालिबुल मौला ऐं सिंधी अदबी संघ जे गजाणनि में अची पंहिंजी शाइरी जी तिलसम अंगेज़ी ॾेखारींदो हो। शुरूआती ॾींहंनि में दादूअ जे मशहूरु शाइर हाफ़िज़ अहसन चन्ना ऐं हैदराबाद जे इल्मी अदबी हल्के में धाको ॼमाईंदड़ आलम शाइर ऐं अदीब ग़ुलाम अहमद ग्रामी संदसि शाइरी जी कुझु इस्लाह बि कई, पर पोइ मौसीक़ी राग सुर आलाप जी ॼाण हुजण सबबि उस्ताद बुखारी पाण ई हिकु कादुल कलाम शाइर थी साम्हूं आयो। उस्ताद शाइरी जे हर सिन्फ़ ते पंहिंजे ख़ूबसूरत शाइरी कई आहे। खेसि बेत दोहे काफ़ी वाई गीत गज़ल नज़म कतन चौसठनि ते मुकमल अबूर हासिल हो। खेसि सिंध जी हर अख़बार ऐं रिसालो फ़ख्र सां छापींदो हो। उस्ताद बुखारी पहिरियों भेरो कैंसर जे इलाज लाइ 1988 ईस्वी में ऐं ॿियो भेरो 1990 में लंडन वियो। बुखारी 16 सालनि जी उमिरि में अची दादू वसायो ऐं पोइ आख़िर ताईं उन सां निभायो। जीअं त संदसि जनम इस्लामी महीने रबीउल अव्वल में थियो हो, जंहिंखे सिंध में उर्स जो महीनो बि चयो वेंदो आहे। तंहिं करे माउ खेसि कुझु वक़्तु उर्सो करे बि सॾींदी हुई, जॾहिं त छटीअ जो नालो पुनल शाह हुअसि। पर स्कूल में दाख़िल थियण वारे ॾींहुं संदसि वालिद पताशा विराए खेसि अहमद शाह जे नाले सां स्कूल में दाख़िल करायो। वॾो थी शाइरीअ लाइ आसी दर्दी तख़लुस बि रखियईं, पर पोइ उस्ताद तख़लुस हमेशह लाइ इख़्तियार कयईं ऐं कॾहिं कॾहिं शाइरीअ में अहमद शाह बि बणिजी वेंदो हो। सिंधी फाइनल पास करण खां पोइ पीउ खेसि तपेदारी जो ऑर्डर बि वठाए ॾिनो, पर उहा नौकिरी करणु पसंदि न कयईं ऐं उस्ताद थियण खे पंहिंजो फ़र्ज़ ऐं शौक़ु सम्झाईं। उस्ताद बुखारी तरही मुशाइरनि या क़ौमी मुशाइरनि में तरनम सां शाइरी पाण जो बि मलको रखंदो हो। 1970 ईस्वी जे ॾहाके में रोज़ाना हिलाल पाकिस्तान में संदसि कतियाब रोज़ छपजंदा हुआ, जिन खे तमामु घणो पसंदि कयो वेंदो हो। बुखारी पंहिंजनि अटकल 112 गीतनि जूं धुनूं पाण ठाहे रिकॉर्ड करायूं हुयूं। शाइरी मौसीक़ी राग जे रंगमंच महफ़िलनि में संदसि नंढो भाउ ऐं मशहूरु आर्कियोलॉजिस्ट साईं हाकिम अली शाह अक्सर साणसि गॾु हूंदो हो, जेको पिणु मौसीक़ी ऐं राग जो ॼाणू हो। उस्ताद कॾहिं मुख़्तसिर दारी बि लिखी वठंदो हो, पर संदसि नसर तमामु घटि मंज़र आम ते आयो संदसि हयाती में। पर संदसि लाॾाणे खां पोइ मतस किताब लिखंदड़नि उहे शयूं ज़ाहिर कयूं। उस्ताद बुखारिया संदसि हयाती ऐं उन खां पोइ कुल 24 शाइरिया किताब छपजी चुका आहिनि, जिन मां कुझु ही आहिनि। ही गीत गुलाबी ॿारनि जा, ओतूं जोतूं, कूकण या कल्याण, सोचूं धुणका वाका, लहर लहर दरिया, कारे ककर हेठि, धरती सरती, ज़िंदगी ज़िंदगी, न कम निबिरियो न गम निबिरियो, मांदी थी न मारी, वलवलो ऐं वो वग़ैरह। सिंध जे हिन अवामी रूमानवी इनकलाबी क़ौमी शाइर कैंसर जी बीमारीअ सबबि कराची जे मेडिकेयर अस्पताल में राति जो 8 वॻे तारीख़ 9 अक्टूबर 1992 ईस्वी ते लाॾाणो कयो। खेसि दादूअ में मिटीअ माओ हवाले कयो वियो। महिरबानी। अगर अज़्म अणतर उथन था त पोइ हमाला हमाला झुकी था पवन। अगर अज़्म अणतर उथन था त पोइ हमाला हमाला झुकी था पवन, मगर वहम सागर वतन था त पोइ ज्वाला ज्वाला पुसी था पवन।
ऐं नासिर काज़ी खे गुज़ारिश कंदुसि त उस्ताद जो कलाम तरन्नुम सां जी ॿुधाए। दिहाड़ी तो खेड से ही बुखार हेर, दिहाड़ी तो खेड से, दिहाड़ी तो खेड से ही बुखार हेर, सुभाणे सुधना है का त हुंदा हितड़े केर, दिल पर एडी देर कभी न है कुर्ब में, वायदो करे साखूं खणी मुकरी वञण, वायदो करे साखूं खणी मुकरी वञण, वायदो करे साखूं खणी मुकरी वञण, ही थियो ईअं पोखे चिके पाड़ों पटण, वायदो करे साखूं खणी मुकरी वञण, ही थियो ईअं पोखे चिके पाड़ों पटण, पोखे चिके पाड़ों पटण। आए नथे आए जे गैरन सां गॾु, आए नथे आए जे गैरन सां गॾु, ही थियो ईअं चूने मथां पाणी विझण, ही थियो ईअं आए नथे आए जे गैरन सां गॾु, ही थियो ईअं चूने मथां पाणी विझण, वायदो करे साखूं खणी मुकरी वञण, साकी उहा चाहत चुकी विसरे नथी, साकी उहा चाहत चुकी विसरे नथी, तुंहिंजो खिलण तुंहिंजो ॾिसण मुंहिंजो खिली मुर्की ॾियण, तुंहिंजो ॾिसण मुंहिंजो खिली मुर्की ॾियण, वायदो करे साखूं खणी मुकरी वञण, ही थियो ईअं पोखे चिके पाड़ों पटण, उस्ताद खे ॿुधबो ॿुधी चइबो चरियो, उस्ताद खे ॿुधबो ॿुधी चइबो चरियो, ही थियो ईअं जो कम लथो विसरियो रखण, ही थियो ईअं उस्ताद खे ॿुधबो ॿुधी चइबो चरियो, ही थियो ईअं जो कम लथो विसरियो रखण, वायदो करे साखूं खणी मुकरी वञण, ही थियो ईअं पोखे चिके पाड़ों पटण, पोखे चिके पाड़ों पटण, पोखे चिके पाड़ों पटण। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असां क़ौमी कारकुन कमर राजपर खे अव्हां सां मुखातिब। सिंधी अदबी संगत एतिरो ज़ख़ीरो अदब जी दुनिया में असां माण्हुनि खे ॾिनो,
शाइरीअ जी शिकिल में, अफ़साननि जी शिकिल में, नाविल निगारीअ में, तनक़ीद में, मतिलब त नवां नवां अहिड़ा लाड़ा मुतारिफ़ कराया जेके अदबी दुनिया में पहिरियों दफ़ो असां हिते सिंध में ॾिठा। बरे सगीर में त इहा आम रिवायत हुई, पाकिस्तान में त आम रिवायत हुई, पर हिते पार्टीशन खां अॻु में ऐं पार्टीशन खां पोइ उन जी ॿोली जेका हूंदी हुई अदबी, उहा एॾी निज, अवामी ऐं सम्झ लाइक़ु हूंदी हुई। मां हक़ीक़ी तरह सां इहा ॻाल्हि सम्झंदो बि आहियां ऐं इज़हार बि मूं कयो आहे त जेकॾहिं ही सिंध जा अदीब, ही सिंध जा दानिश्वर, ही अहले इल्म, ही शाइर इहे न हुजनि हा त मां ऐं मूं जहिड़ा हज़ारे सियासी कारकुन पैदा ई न थियनि हा। असांजी सियासी सोच जे पोयां जेको इल्मी अदबी पसमंज़र आहे, जंहिं असां में हिकिड़ो जादूगिरी पैदा कई, उत्साह पैदा कई, ताक़त पैदा कई, हिम्मत पैदा कई, उन जो कारण सिंध जा अदीब आहिनि ऐं सिंधी अदबी संगत आहे। सिंधी अदबी संगत जो सिर्फ़ु इहो किरदारु न आहे, पर सिंधी अदबी संगत सॼे सियासी वायुमंडल में जेका बि प्रोग्रेसिव मूवमेंट आहे उन जी कमांड कई, जेका सियासी जदोजहद रही उन जी अॻुवाणी कई। इहे असांजा अदीब, इन जी कलाऊं, उन्हनि जा पोइट्री, वरी उन तरन्नुम जे आवाज़ में पोइट्री, सचपच त एॾी ज़रखेज़ी सिंध में पैदा थी जंहिं तमामु वॾो हिकिड़ो सियासी कैडर पैदा कयो, अदबी कैडर पैदा कयो, इल्मी कैडर पैदा कयो। हिकिड़ी ॻाल्हि आहे, उन करे ताजोए साहब खे मुबारक था ॾियूं ऐं उमेद था कयूं त हू सिंधी अदबी तहरीक खे ऐं सिंधी अदबी संगत जे हवाले सां अॻिते वठी वेंदो, ऐं हिन मां उमेद बि आहे। उस्ताद बुखारीअ जो नालो मूं पहिरियों दफ़ो ऐं नवाबशाह में पढ़ंदो हुउसि, गवर्नमेंट कॉलेज में, साईं उते लेक्चरर हो, पर मां जूनियर हुउसि, मां हुनजी तइलीम ताईं कोन पहुची सघियुसि। उन वक़्त में साईं तरन्नुम में ॻाईंदो हो ऐं पंहिंजी पोइट्री ॻाईंदो हो। मूं ॾे नेण न खण, हे डाइस आहे न, हिनखे वॼाए ॻाईंदो हो, हिन ते हुनजो आवाज़ु ज़बरदस्त बीहंदो हो ऐं अहिड़ा इस्तलाह ॾींदो, माखीअ साण मखण। हाणे जंहिं माखीअ साण मखण खाधो हूंदो उन ख़बर हूंदी न, माखी ऐं मखण जी लज़त उहो उन ख़बर हूंदी न, शहरी माण्हू टेडीअ खे कहिड़ी ख़बर आहे। अहिड़ा हुन इस्तलाह पैदा कया, अहिड़ी हुन शाइरी आंदी, रुॻो उस्ताद बुखारी न, पर उन जा हम असर उन ज़माने जा। साईं राशिद साहब हूंदो हो मोराई, साईं अरशद हूंदो हो नवाबशाह, साईं अरशद जो पूरो नालो छा आहे? अब्दुल हकीम अरशद। उहो हो, या हिन पासे वरी लाड़ जे जो ही मुंशी इब्राहिम हो, सरवेज सिजावली हो। साईं तशहीर जी पोइट्रीअ जे अंदरि इंतिहा आहे, हीअं जो तशहीर कंदो साम्हूं वेठा ॾिसो था, अहिड़ो पुर असर हूंदी हुनजी तशहीर पोइट्रीअ जे अंदरि, जो तव्हीं ॾिसंदो ई साम्हूं पई थो, सॼी ॻाल्हि मुंहिंजे साम्हूं पई थी थिए। हर इहे जेके मां नाला खणी वियुसि इन्हनि जी, आयाज़ त वॾो नालो आहे। मां साईं उस्ताद बुखारीअ जे हवाले सां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॾिसो केॾी ज़बरदस्त हुन ॻाल्हि चई आहे पंहिंजी पोइट्री। हाणे हिते हिन कंहिं दोस्त ॿुधायो त जे सालगिरह आहे त जहिड़ो वेठो आहे, जे न त वरसी आहे। केॾी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त पैगाम आहे। उस्ताद बुखारी मोल आहे, असां सां गॾु आहे। महिरबानी।
मेहरबानी कमर राजपर साहब। मोहतरम बदर चना के गुजारिश है तो बलब से कर मां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 80s जी ॻाल्हि आहे। उन दौर में सरदार प्रेस ते मां वेठो हुजां जॾहिं नओं मां LMC में आयुमि। साईं आयो ताज साहिबु ऐं जीअं उन ॾींहं खां मां साईं खे ॾिठो आहे अॼु ताईं ताज जो हिसाब खे मां उहो साॻियो ई एक्टिव ऐं ऑलवेज करंट वारो माण्हू अञा ताईं उहो साॻियो ई ॾिसां थो वेठो। उन दौर में मार्शल आर्ट जो डिक्टेटर जो दौरु हो, ज़ियालक जो दौरु हो। असां पंहिंजे ॻोठ में रतेदेरे में जशन लतीफ़ मल्हायोसीं। तॾहिं उस्ताद बुखारी हुते आयो ऐं मूंखे अॼु बि यादि आहे त उस्ताद बुखारी उन वक़्त में पाण बीह करे ऐं जंहिं तरीक़े सां जंहिं उन हिमत सां बहादुरी सां ऐं ज़रूरत सां पंहिंजी सॼी शाइरी जीअं हाणे कमर साहब ॿुधाई हुई त ईअं हज़ार माण्हू हुया उथी बीरिया ऐं बाक़ाइदे जेको आहे माण्हुनि जेको आहे मतिलबु जीअं संजा ऐं नारा हणणु शुरू करे ॾिना। असां टोली राति वेठा हुआसीं। नंढड़ो हिकिड़ो असांजो फोरम आहे पंहिंजो सूफ़ी फोरम। उते बि असां इहा बि डिस्कशन कईसीं त यार ही हिते अयाज़ मेलो वेरी गुड फर्स्ट क्लास थियणु घुरिजे, छो न थियणु घुरिजे, असांजो क़ौमी शाइर आहे। पर मूं चयो त इहो उस्ताद बुखारी खे जेकी पज़ीराई असांखे जेको आहे ॾियणु खपंदी आहे, मिलणु खपंदी आहे, उहा कोन ॾेई सघिया आऊं। बसि मां सम्झां थो त शायदि बसि कलाक 2 खां 3 खां पोइ ॾिसां त ताज साहिब जो हिकदमि SMS अची वियो। मां चयो वाह वाह, असां ॻाल्हि कईसीं ऐं ताज साहिब हुनखे ॿुधी वियो थो अलाए छा। सो वॾी महिरबानी, ज़बरदस्त गे बि इल्मु थी वियो, ज़बरदस्त, ॾाढो सुठो तव्हां जेको आहे इंतज़ार ही कमु कयो आहे। ऐं हिन सिलसिले में इंशा अल्लाह ताला असां बि जेको पाण खां बसि पुॼंदो। उस्ताद बुखारी जी शाइरी जीअं हाणे साईं ॿुधाई, मूंखे उमेद आहे त अञा दोस्त ॿुधाईंदा रहंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। इहो मोहतरम बदर चना ऐं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे दोस्त सुलेमान डायरी एडवोकेट खे त अचे ऐं उस्ताद बाबति कुझु ॻाल्हाए। असीं ॿई जेल जा साथी बि आहियूं ऐं हिकिड़ो असांजो साथी मथे वेठो आहे। बसि इहो ई त आहे हिकिड़ी आइडेंटिटी ऐं क्रेडिबिलिटी। मुंहिंजा मोहतरम दोस्त स्टेज ते वेठल ऐं प्यारा भाइरो, जीअं उस्ताद बुखारी, जीअं सिंध, जीअं सिंधी ॿोली। ऐं घणो टाइम कोन वठंदुसि। सिंधी अदबी संगत शाखा हैदराबाद मरकज़ी अहमियत जी शाखा आहे ऐं इहो वॾो एज़ाज़ आहे जो हीअ नई बॉडी जेका आहे ताज जोयो साहिबु उनजो सेक्रेटरी आहे ऐं ॿिया दोस्त उनजे चूंडिजी आयल अक्सरियत सां, वॾी अक्सरियत सां, ऐं उन्हनि जो ही पहिरों इब्तिदाई प्रोग्राम थियो आहे उस्ताद बुखारीअ जे हवाले सां। ऐं अॻिते बि इहा उमेदु आहे त असांजी इहा जेका मस्बत ऐं सिहतमंद सरगर्मी आहे सा जारी रहंदी। उस्ताद बुखारी ते असांजो गुज़ारो थियो ऐं जीअं साईं नियाज़ साहिबु चए पियो त माण्हू जेको मक़सदु मुतयन करे थो ऐं असां जंहिं दौर में असांखे हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिली, हिकिड़ो मौक़ो मिलियो त उहो मार्शल आर्ट जो दौरु हो जंहिंमें असां अॻु में बि खणी सियासी सरगर्मीअ में हुआसीं, पर उन में शिदत सां असां हिसो वरितो या जेका बि सुञाणप आहे उनखे जेका तक़वियत ॾिनी ऐं जेको उनखे ताक़त बख़्शी उहा इन्हनि अज़ीम शाइरनि ऐं उन्हनि गीतनि बख़्शी, उन्हनि बेतनि बख़्शी। ऐं इहे शयूं गॾु न हुजनि हा इहो समर हो। इहो इन सफ़र जो, इन जिदोजहद जो, इन सॼे उनखे हिकिड़े ज़ुल्मत खे उनखे मोह ॾियण जो ऐं हिकिड़े हौसले वधाइण जो ऐं पंहिंजे पाण खे उन ते जटरादार नमूने सां क़ाइमु रखण जो जेको सामान हो सो इन्हनि आला इंसाननि जो हो, जंहिंमें उस्ताद बुखारी बि आहे, शेख अयाज़ बि आहे, लतीफ़ बि आहे। उस्ताद बुखारी जे लाइ या हींअर जेका नई टही आहे, आउं घणो करे ॿुधंदो आहियां त उस्ताद बुखारी वॾो या शेख अयाज़ वॾो, हू वधीक या हू वधीक, त हिननि हर हिकु पंहिंजे पंहिंजे जॻह ते पंहिंजी हिकिड़ी अलॻि शनाख़्त ॾिनी आहे, पंहिंजी हिकिड़ी अलॻि जेका आहे सा सुञाणप ॾिनी आहे। उस्ताद बुखारी मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो अज़ीम शाइर आहे, अज़ीम मुफ़क्किर आहे ऐं असांजी जेका सिंधी जेका रोज़मर्रा जी जेका ज़िंदगी आहे, जज़्बात आहिनि, एहसास आहिनि, उन्हनि जी जेका तर्जुमानी पंहिंजे चवणियुनि में ऐं पंहिंजे ॿोलीअ में ऐं आम ज़िंदगीअ में ॾिठ में कई आहे उहा उस्ताद बुखारी जी आहे। संगत सोहबत, यारी मुहबत,
सभ कंहिं साण हुजे, पर दिलि जो दफ़्तर ग़म ऐं गूंदर कंहिं कंहिं सां सरिजे। केॾी स्ट्रेटजी आहे, केॾी हिकमत अमली आहे ऐं केॾी गाइडलाइन आहे त बाबा कंहिं सां बि फिटाइणो कोन्हे। ऐं केॾी जेकॾहिं डिप्लोमेसीअ ते ॻाल्हाइजे त इन में बि इहे सिटूं केॾो कमु ॾींदियूं। त उस्ताद तमामु वॾो माण्हू आहे। असीं बीठा आहियूं लोह लॻा अवी कोह परे त बि छिरको था। असीं सच सारा अवी कचु कावा, असीं टकराऊं था त अवी टुड़को था। असीं रीह संभाल किरोड़नि में अवी पहिरें हेठि बि ख़तरनि में। असीं रीह संभाल हा, असीं बीठा आहियूं लोह लॻा अवी कोह परे त बि छिरको था। असीं सच सारा अवी कचु कावा, असीं टकराऊं था त अवी टुड़को था। असीं रीह संभाल किरोड़नि में अवी पहिरें हेठि बि ख़तरनि में। अॻिते ताज पूरो कंदुसि। बहरहाल इहे गीत असां ॻाया। इमदाद असां सभिनी, ताज तव्हां सभिनी सलाम आहे ऐं हिन मौक़े ते असां उनखे ख़राज तहसीन ॾियूं था। ऐं असांजो हिकिड़ो वॾो असासो आहे, वॾो लीजेंड आहे ऐं सिंधी ॿोलीअ खे इंतिहाई नमूने सां हुन रिप्रेज़ेंट कयो आहे। तव्हांजी महिरबानी। शफ़ी चांद जो ॿ कर ॻाल्हायूं। निहायती क़ाबिल एहतराम अॼोके हिन मजलिस में मथे हेठि दोस्तो, आउं बि उन ई रवायती जुमिलनि सां शुरूआत कयां थो त जीअं ताज़ो असां सिंधी अदबी संगत शाह हैदराबाद जी इलेक्शन कराई, असां हुन में इलेक्शन कमेटी में हुआसीं ऐं ताज साहिब ऐं हिकिड़ो ॿिया दोस्त हुआ। जीअं थींदो आहे, ताज साहिब वॾी अक्सरियत सां पंहिंजे दोस्त सां गॾु खटिया आयो। असां उन्हनि बि मुबारकूं ॾिनसि, अॼु बि असीं खेसि मुबारक ॾियूं था। सिंधी अदबी संगत जी इहा पुराणी रवायत रही आहे। तव्हां ॾिसो सिंधी सियासत ते आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत भरपूर किरदारु अदा कयो। अयूब जो दौरु हुजे, भुट जो दौरु हुजे, योहा जो दौरु हुजे या उन खां पोइ जेको आयो आहे। ऐं कोई सियासी तक़ीद कोन थो कयां, पर यकीनन सभिनी दोस्तनि जी तर्जुमानी कंदसि। ऐं उन तौर खां सिंधी अदबी संगत मर्कज़ ऐं मुख़्तलिफ़ शाखनि सां त हू जीअं अॻे असांजा दोस्त कमु कंदा रहिया सिंध जी सभिनी मसइलनि ते, प्लेटफॉर्म सिंधी अदबी संगत जो ई रहियो। जेके बि तहरीकूं कादी खादम साहिब या ॿिया दोस्त हुनजा शाहिद आहिनि, असां बि किताबनि में पढ़ियो आहे या किन जेको वञी टे दौरो उहो मूंखे पकी तरह यादि आहे। छा त उन्हनि जलसनि जुलूसनि में मूं भरपूर शिरकत कई। तोड़िया नंढो हुअसि, इस्लाम मॉडर्न हाई स्कूल में नून हाई स्कूल में पढ़ंदो हुअसि। 6, 7, 8 खां वठी इहे तहरीकुनि में शामिलु हुआसीं। सलीम हुन जी निशानदेही कई आहे, मूं ते हिकिड़ो आर्टिकल लिखियो अथसि, हुनजे हुन कालमनि में बि कयो अथसि। त बहरहाल आउं सिंधी अदबी संगत खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, हाणे ख़बर न आहे त मुंहिंजी उन सॼे सिंधा मुतफ़िक़ थियनि या न थियनि। असां लाड़ जे शाइरनि खे तमामु विसारे छॾियो आहे। ऐं लाड़ जा शाइर ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि त असां कंहिंसां बि तसिफ़ कोन था रखूं, कंहिंखे बि वधीक या घटि नथा पायूं। शाइर शाइरनि, अदीब अदीबनि, दानश्वर दानश्वरनि सभिनी पाण मल्हायो आहे। ऐं ताज साहिब खे ऐं उनजे दोस्तनि खे या असांजा ॿिया जेके दोस्त मुख़्तलिफ़ तंज़ीम सां वाबस्ता आहिनि, उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त जेके बि हिन पासे जा बि जेके शाइर आहिनि या अदीब आहिनि, उन्हनि जा बि ॾियारा मल्हाइजनि। उन्हनि सां बि जेको आहे जेके ज़िंदा आहिनि या जेके मरी विया आहिनि, उन्हनि खे बि यादि कयो वञे। त इहा जेका हिकिड़ी थोरी विथी आहे या अलॻि अलॻि हिकिड़ी गुफ़्तगू मां कयां तव्हां सां। मूं पंहिंजी उमिरि में हैदराबाद में जेके फंक्शन थिया आहिनि, अपर सिंध या जॾहिं दोस्त हूंदा आहिनि त लाड़ जा सभु दोस्त शामिलु थींदा आहिनि। पर जॾहिं बि लाड़ जो को दोस्त हूंदा, का उन वर्सी हुजे या उनजो बर्थडे हुजे, सालगिरह हुजे या वर्सी हुजे, उन्हनि शामिलु कोन थींदा आहिनि। हैदराबाद जा के असांजा अदीब जेके तमामु वॾे नाले वारा आहिनि, पंहिंजो फंक्शन कराईंदा आहिनि त सभु अदीब नंढा वॾा असीं कुतरदा थींदा आहियूं। पर ॿियो जेकॾहिं को ग़रीब अदीब, हल्को अदीब, जो हुननि जे मुक़ाबले में नंढो अदीब आहे, उहो जॾहिं को फंक्शन करे थो त उन्हनि खे मेड़ियूं में चुपट ॻाल्हायो त कोन ईंदा आहिनि। इहा मोतबरी आउं सम्झां थो असांजा दोस्ती टोड़े सघनि था, कहिड़े नमूने सां, जहिड़े सां न, प्यार सां, मोहबत सां। बाक़ी आउं जोए साहिब खे ऐं संदसि टीम खे असां उन सथ में शामिलु आहियूं। असांजो इहो फ़र्ज़ु आहे त बुखारी साहिब सां मुंहिंजी मुलाक़ात
सिंधलाजी में थी। ऐं सिंधलाजी में मुलाज़िम हूंदो हुउसि, उन वक़्त में सिंधलाजी में कासा बुखारी साहिबु ईंदो हो ऐं ॾाढी सुठे नमूने सां, छो त मूंखे ख़बर हूंदी जेके अदीब हूंदा उन्हनि सां मां ज़ोरी मिलंदो हुअसि। त बुखारी साहिबु हूंदो हो, ॾाढा शेर ॿुधाईंदो हो, असांखे बि थोरो शौक़ु हूंदो हो, असां पंहिंजा शेर हुनखे ॿुधाईंदासीं। हुन माण्हू जी जेका वॾे में वॾी मूं ॾिठी हिमत अफ़ज़ाई, यानी मूंखे एॾो दाद ॾींदो शाइरी ते ऐं मूंखे चवंदो त बाबा हिन वही में तूं इनकलाबी शाइरी थो लिखी। माना ॾिसो न, असां त कुझु बि कोन हुआसीं, पर इन वही में जेको असीं हुआसीं 20-22-25 सालनि में हुन जी शफ़क़त भरियो हथु, त हाणे सम्झां थो असांखे जज़्बो मिलियो जो अॼु बि आउं साहिब किताब शाइरी में आहियां। यानी हे त नंढी शाइरी आहे, पर मक़सदु हिकिड़ो हुनजो इहो जेको शफ़क़त भरियो हथु हो, हुनजो जीअं ॿियनि दोस्तनि ॿुधायो, मूंखे अॼु हिकिड़ो यादि आहे असांजो त मुंहिंजो प्यार तोसां ईअं ॼण को खट वेठो बाणे। हाणे कमाल जो हिकिड़ो जुमिलो जी कमर साहिबु ॿुधायो, सुलेमान ॿुधायो, ॿियनि दोस्तनि ॿुधायो, मूंॾे नेण न खण, या ही जेका मुंहिंजी शाइरी आहे सम्झा त कमाल जी शाइरी हुई। ऐं उहे जेके ॿाहिरि जा लफ़्ज़ तौर तरीक़ा जेके पहाका उन्हनि पंहिंजी शाइरी में इस्तेमालु कया, तमामु घटि असांजो सिंधियो शाइर अहिड़नि शयुनि खे इस्तेमालु करे थो। सो दोस्तो ॻाल्हियूं त वरी बि साॻियूं आहिनि। मां तव्हां सभिनी दोस्तनि शुक्रगुज़ार आहियां, साईं ताज साहिब जो ऐं संदसि साथियुनि जो वॾी महिरबानी। इंशाअल्लाह इहे प्रोग्राम थींदा रहंदा। ही सभु असांजा अदीब सिंध जा आहिनि। लाड़ उत्तर में को बि विरायल कोन्हे, जेकॾहिं लाड़ आहे त को लतीफ़ खां वॾो को शाइर कोन्हे। लाड़ जे शाइर जेकॾहिं ख़लीफ़े नबी बख्श खां केरु वॾो शाइर आहे त मोहम्मद ख़ान मजीदी, उस्ताद इब्राहिम मुंशी, सरवेज सिजावली, ग़ुलाम हुसैन, मरियम मजीदी, वेगाणू मोहम्मद बख्श वेगाणू असां सां जेल में हूंदो हो, मौलवी हाजी अहमद मला, अली मोहम्मद महरी, त मतिलबु तमामु घणा आहिनि। ऐं तव्हां शफ़ीअ ते हींअर ॻाल्हि कई आहे, कल्ह ग़ुलाम मुस्तफ़ा खे मां जेके प्रोग्राम ॾेखारिया हुन में मोहम्मद ख़ान मजीदी, सरवेज इन समूरनि जा बि आहिनि, ऐं उस्ताद बुखारी जे अनवर ऐं असां ॿिनि ॾींहंनि जे पोइ अदबी फेस्टिवल या कुझु उन बारे में बि असां पंहिंजो ख़ाको ठाहियो आहे। 7 फरवरीअ ते मूं तव्हांखे ॿुधायो त मोहम्मद उस्मान रिप्लाई जो असां ॾींहुं मल्हाईंदासीं साईं सां सलाह करे, त इहे सभु प्रोग्राम थींदा। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि अनवर सागर खे त उस्ताद बाबति पंहिंजो पेपर पढ़े। रूह अफ़ज़ा ज़हर जहिड़ी ज़िंदगी थी पई, रूह अफ़ज़ा ज़हर जहिड़ी ज़िंदगी थी पई, नेठि तोसां ॾेठि मुंहिंजी ओचिती थी पई। दोस्तो 20वीं सदीअ में केरु थो कंहिंसां मिले, दोस्तो 20वीं सदीअ में केरु थो कंहिंसां मिले, को चरियो न आहे मगर ही दिलि चरी थी पई। उस्ताद बुखारी बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ वांगुरु हिकु आला क़िस्म जो वतन दोस्त शाइर आहे। उस्ताद वतन दोस्तीअ जी ॻाल्हि इज्तिमाही शऊर खे अपनाए पंहिंजी अदबी ज़िंदगीअ जी शुरूआत ई वतन दोस्तीअ जी इज्तिमाही सोच सां कई। उस्ताद जी ज़िंदगी तोड़े कलाम वतन दोस्तीअ जी बेबहा क़ीमती खज़ाने सां भरियो पियो आहे। उहो सभु आहे त ज़ाहिर ज़हूर, पर रुॻो उन ॾे थोरी तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। उन ॾांहुं ध्यानु छिकाइण लाइ उस्ताद पाण बि चङो ख़ासि कमु करे वियो आहे। मिसाल तौरु उस्ताद जी शाइरी जो पहिरियों किताबु गीत असांजा जीत असांजी 1971 में शाया थियो। किताब जो नालो ई इज्तिमाही, इनकलाबी ऐं क़ौमी सोच जा गुण ॻाईंदड़ आहे। गीत औरत जे नफ़ीस जज़्बनि जी तर्जुमानी थो करे। तहज़ीब ऐं तमसील तौरु वरी औरत धरतीअ जो हिकु आलीशान रूप आहे। धरतीअ जा गुल ॿूटा औरत जो हार सिंगार हूंदा आहिनि। आसमान खे उन लिहाज़ सां मर्द वारी हैसियत हासिल आहे। धरती माता जे हिन खिते में पूॼा थियणु उन ॻाल्हि जो चिटो सबूत आहे। ऐं उन सां गॾु उस्ताद किताब जे नाले में असांजो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, उहो इज्तिमाही सोच जो अलमबरदार लफ़्ज़ आहे। मां घणनि कई हूंदी, पर उस्ताद असांजो प्रचारक सिधो सो शाइर आहे। शाइरी जो फ़लसफ़े सां गहरो घाटो तालुक़ु आहे। दुनिया जे सभिनी फ़लसफ़नि इंसानी ज़िंदगीअ लाइ पैदा थियल मसइला ॿुधाया आहिनि ऐं पोइ उन्हनि जा हल बि ॿुधाया आहिनि ऐं असुल हक़ीक़तुनि जूं बारीक बीनियूं बयानु कयूं आहिनि। उस्ताद जे पहिरें किताब जे नाले ॾे गौर कबो त नतीजो कढी मसइले जो हल ॿुधायो अथसि त जेकॾहिं धरतीअ जी ॻाल्हि गॾिजी कंहिं तदबीर सां कंदासीं त जीत या फतह असांजी थियणी आहे। उनजो मतिलबु थियो त क़ौम खे हिकु हार में पोइणो आहे ऐं हिकु गॾियल काफ़िलो बनाइणो आहे। उन खां पोइ कामयाबीअ जी उमेद ॾेखारींदे उस्ताद चए थो, पेर पिया अथव फटिया, हां पियो थो रधो, कुझु त अॻिते वधो। पेर पिया अथव फटिया, हां पियो थो रधो, कुझु त अॻिते वधो। जो हटियो सो कटियो, मूंखे आहे पतो, कुझु त अॻिते वधो। सिर तरीअ ते रखण खां अॻे सुरमो,
होॾे साम्हूं ॾिसो, सिर तरीअ ते रखण खां अॻे सूरमो होॾे साम्हूं ॾिसो, सोभ सोणीअ जे सीने ते नज़रूं रखो, कुझु त अॻिते वधो। पुलसरातनि खां पोइ जन्नतूं, मक़्तलनि जे पुठियां मंज़िलूं, पुलसरातनि खां पोइ जन्नतूं, मक़्तलनि जे पुठियां मंज़िलूं, टक फुटदा परियां पहिरियां ही धक टपो, कुझु त अॻिते वधो। उस्ताद सिंध जो वाहिद शाइर आहे जंहिं मसइलनि ते घणो गौर वीचार कयो ऐं सिंध जे बणंदड़ मसइलनि जी चिटी तस्वीर पेश कई, उनजो खुलियल इज़हार ऐं ऐलान कयो आहे। सभ खां पहिरियों उस्ताद उहा ॻाल्हि कई आहे त असां मुतहद न आहियूं ऐं विरहायल आहियूं, ज़ाती जहिड़नि या रेड़ियूं पाईंदड़ सियासी पार्टियुनि ऐं उन्हनि जी मथां मुॾा कंदड़ नज़रियुनि जे टकराव सबबु विरहाइजी विया आहियूं। उनजो शुरूआती इज़हार उस्ताद हिन तरह थो करे त सिंध जे सूरनि जो कोन्हे आंध पांध, सिंध जे सूरत जो कोन्हे आंध पांध, घर डठल वेकियल ढगी कमज़ोर डांद, पोइ बि शपर खे वटींदे पियो चवे, सोट सां करणो अथमि जल्दी पलांद। ऐं हाणे गौर वीचार कयो त कमज़ोर डांद बहिराड़ीअ में के ॾुकार घटि ॾायो हूंदो ऐं वेकियल ढगी घर वाए खीर मखण त परे थियो पर लस्सीअ जो लोटो बि न हूंदो आहे। उहा आहे बहिराड़ी जे हुन माण्हू जी हालत ज़ार। पोइ सोट सां पलान करण खे गैरत जो नाम ॾेई पंहिंजी क़ौमी सोच खे नुक़सान पियो पहुचाए, उन माण्हूअ खे कन मां वठी उस्ताद सम्झाणी ॾिनी आहे त तूं छा पियो करी। अॻिते हली उस्ताद चए थो जॾहिं गॾु थींदासीं त उन काफ़िले जी अॻुवाणी बि तइ कई वेंदी, ऐं पर पहिरियां गॾु त थियूं। उन ॻाल्हि जो ख़दशो उस्ताद बार बार पंहिंजी शाइरी में ज़ाहिर ज़रूर कंदो रहियो आहे। जंहिं ॻाल्हि जी निशानदेही रिचर्ड बर्टन बि कई हुई त सिंधी क़ौम तेसिताईं सुतल हूंदी आहे जेसिताईं उनखे को अची थोॾो न हणे ऐं पोइ क़ौम उथी पवंदी आहे। उस्ताद बुखारी रिचर्ड बर्टन खां थोरो अॻिमें थी चयो आहे त बरो थो वठे तोखे गॾिजण खां ॿुध, बरो थो वठे तोखे गॾिजण खां ॿुध, ॻरो बुंड हिक जे खणण खां वॾो आहे। बरो थो वठे तोखे गॾिजण खां ॿुध, ॻरो बुंड हिक जे खणण खां वॾो आहे। सरो लाड़ विच गॾिजी पेशा खणो, शफ़ी साहब सरो लाड़ विच गॾिजी पेशा खणो, ईअं ॾाढो डूंगर दड़ण खां वॾो आहे। क़ौमी सोच में एकता में जान विझण लाइ उस्ताद वसा न घटायो आहे, बल्कि सभु कुझु चई वियो आहे। गद्दार ऐं बद किरदार जे मुंहं तां पनो लाहे छॾियो अथसि ऐं खेनि वाखो करे छॾियो अथसि। चयो अथसि इंसान मिटीअ मां ई ठहियो आहे ऐं गद्दार खार ऐं छार वारी मिटीअ मां पैदा थियो आहे। चिकी मिटीअ मां वतन दोस्त बहादुर ऐं सुर मां पैदा थींदा आहिनि। उस्ताद उन ॻाल्हि निशानदेही पंहिंजी शाइरी में हिन तरह थो करे त अभोगी मिटीअ मां अभोगा ई जुड़ंदा, अभोगी मिटीअ मां अभोगा ई जुड़ंदा, पकी चीकी चीड़ीअ मां जोधा जुड़नि। उहे किरदार जिन मुआशिरे खे बेगानगी मायूसी ऐं शोदात खे ज़ोर वठायो, उस्ताद उन्हनि सां घटि न कई आहे। खेनि गैरत जो तानो ॾींदे हिदायत कई अथई त को थी बीही रही गोरो न थी, को थी बीही रही गोरो न थी, वाव थी विखरी न थी हल्को न थी, शींहं थी शाज़ोर थी शोदो न थी, शींहं थी शाज़ोर थी शोदो न थी, केरु थो तोखे झले दोदो न थी। हाणे किरदारनि जी तस्वीर पेश कंदे उस्ताद क़ौमी भाइरनि जी चेल जो संदरो थींदे पाण खे ख़बरदार करे थो। क़ौम चवे थी बोल, क़ौम चवे थी बोल ओ शाइर असांजे बचड़नि जे लाइ बोल। कहिड़ा रज़न कहिड़ा रहबर, कहिड़ा रज़न कहिड़ा रहबर, दोहरा रूप दगारा दिलबर, मोहता घूंघट खोल ओ शाइर क़ौम चवे थी बोल। हेॾी धरती हेॾा दरिया, हेॾी धरती हेॾा दरिया, हूंदे दर्दूं खाए दुनिया, हीअ गुजारत गोल, विधो कंहिं डोल ओ शाइर क़ौम चवे थी बोल, असांजे बचड़नि जे लाइ बोल। ईअं सम्झो त उस्ताद बुखारी जी शाइरी असांजे लाइ हिकु क़ौमी सहीफ़ो बणिजी वई आहे। संदन जनम ॾियण ऐं संदन विसाल जो ॾींहुं अवामी तौर ते क़ौमी ॾींहुं करे मल्हाए रहिया आहियूं, छो त क़ौम हिन वक़्तु उस्ताद जी अज़मत खे तस्लीम कंदे न रुॻो संदसि मालिकी करे रही आहे ऐं संदसि शाइरी खे क़ौमी विरसो सम्झो पियो वञे। उहा ॿी ॻाल्हि आहे त मञता ॾियण में कुझु देरि ज़रूर थी आहे, छो त उस्ताद जॾहिं ज़िंदो हो त उस्ताद जी शाइरीअ ते को बि आला क़िस्म जो फंक्शन कंहिं 5 स्टार होटल में न थियो, न ई वरी कंहिं कामोरे उस्ताद कहिड़े होटल में का मानी खाराए हौसला अफ़ज़ाई कई, छो त उस्ताद कराची में कैंट ते हिकु आम होटल में रहंदो हो, साईं ख़ालिद शाह वेठो आहे। उस्ताद जी हैदराबाद न ई वरी कराची जे किन ब्यूरोक्रेट अदीबनि सां का दोस्ती हुई, न ई वरी रेडियो जो को आला ऑफिसर उस्ताद जो यार अखियुनि जो ठार हो। उस्ताद कचहरी में चवंदो त ओदा माण्हुनि खे सोना पर था लॻाइनि, पर उस्ताद पंहिंजी शाइरी खे पाण सोना त न पर अवामी इनकलाबी पर ज़रूरु लॻाए छॾिया आहिनि। उन करे असांजो ही अज़ीम शाइर शुरू में त दादू में ई रहियो,
हुन सिंध जा वॾा शहर बि सही माना में त ॾिठा ई कोन हुआ। अञा खोले ॿुधायां त उस्ताद 1960 में उस्ताद रुगो पाण नौकिरी सांगे ॿारनि जी पढ़ाई जे करे दादू में अची रहियो, ईअं सही ख़्याल थिया। बाक़ी संदसि ख़ानदान त ॻोठ गुलाम चांडीअ में रहियो, पर उस्ताद दादू में बाक़ाइदा लेड़ो खणी 1980 में आयो। ऐं हाणे अवां ॿुधायो त सभ खां पहिरियां दादू में नाथन शाह जे शाइरनि में उस्ताद खे नालो पैदा करणो हो, जिते परियां दादन शाह जहिड़ो शाइर उरूज ते पहुतल हो। सच पुछो त मथे वेठल अदबी पंडितनि वटि अॼु ॾींहं ताईं उस्ताद जी शाइरी जो को खुरपेर न लॻी सघियो आहे, जो अञा ताईं उस्ताद जी सिटूं मुंहिंजे कननि में गुंजार करे रहियूं आहिनि त बंदि दरवाज़ो त खोलियो रूबरू पहुचण त ॾियो, बंदि दरवाज़ो त खोलियो रूबरू पहुचण त ॾियो, जाइ वेहण जी हिते कान्हे हिते बीहण त ॾियो। तुंहिंजो या मुंहिंजो आहे सो फ़ैसिलो पोइ था करियूं, तुंहिंजो आहे या मुंहिंजो आहे सो फ़ैसिलो पोइ था करियूं, सोजरो सभु कंहिंजो आहे चंड खे चमकण त ॾियो। मूं जेका ॻाल्हि शुरू में कई त उस्ताद शाह अब्दुल लतीफ़ वांगुरु वतन दोस्तीअ जो निशान बर शाइर आहे, उहा ॻाल्हि कंदे मूं को हवाई फायर न कयो, पर उनजे बारे में कंहिं दलील ॾियण जी कोशिशि कंदुसि, छो त दलील खां सवाइ का बि ॻाल्हि मञणा न सघिबी आहे। लतीफ़ साईं उन दौर जी मशहूरु फारसी ॿोली छॾे सिंध में आला क़िस्म जो शेर चई सिंधी ॿोलीअ खे मज़बूत कोट किला ॾेई छॾिया। साॻी त उस्ताद सम्झी वरितो हो त हिन दौर में अंग्रेज़ी ऐं ॿिनि ॿोलियुनि जे करे सिंधी ॿोली जे वजूद खे ख़तरो लाॻ थी वियो आहे, उन करे न रुॻो आला क़िस्म जो शेर चवणो आहे, पर उन शेर जे ॻाइण जो बंदोबस्तु करणो आहे। मलका तरन्नुम नूरजहां इनायत हुसैन भट्टीअ जे कलामनि जी हाक ऐं धाक जेका आमतौर मेलनि मलाखड़नि बाज़ार में होटल में वेठल हुई, उन्हनि जी हिकड़ी अवामी फनकार जलाल चांडे टोड़ी जलाल जी शुरुआती अहमियत बि उस्ताद जे कलामनि, असां नंढे हूंदे ॻाईंदा हुआसीं कलाम, हल मिठू एॾी लोड करे मुंहिंजी जान बि जान जलाईं थो, या केॾी देरि करे था यार अचो नथा सारल हो कुंभो या बचो, या महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणा सां थी आहे। पंजाबी कलामनि जी हिकड़ी टोण में उस्ताद बुखारी ऐं राशिद मुराद वॾो हथो। जलाल अनपढ़ियो ज़रूरु हो पर समझदार फनकार हो। उस्ताद जलाल खे ॾाढो कलाम यादि कराईंदो हो, पर धुनूं ठाहे ऐं ॻाए ॿुधाईंदो हो। उन बाबति जलाल जी हौसला अफ़ज़ाई कंदे उस्ताद जलाल चांडीअ हिकु नज़म चयो आहे, जंहिंजा ॿोल आहिनि, ॿोलीअ खे बहकाईं थो, ॿोलीअ खे बहकाईं थो, चांडिया तूं चमकाईं थो, लारी वेगन होटल में, लारी वेगन होटल में गाऊं सिंधी गाई थो, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, बोल बुराई ज़िंदाबाद। उन वक़्तु उस्ताद उहो साबित क़दमी सां चयो त हिन क़ौम जो वजूद बरक़रार तॾहिं रहंदो जॾहिं सिंधी ॿोली क़ाइम ऐं दाइम रहंदी। उस्ताद बुखारी जो सिंधी ॿोली बाबति चयल गीत हिन वक़्तु सिंधी क़ौम जो क़ौमी गीत बणिजी चुको आहे। उहा उस्ताद जी वतन दोस्ती जी आला क़िस्म जी तख़लीक़ आहे, जंहिंखां को बि इनकार करे न सघंदो। जंहिंमें उस्ताद चयो त जीजल झोली ॾे पई लोली, जीजल झोली ॾे पई लोली, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। न रुॻो उहो पर सिंधी ॿोलीअ जा पुराणा लफ़्ज़ जेके विसरंदा थी विया, उन्हनि खे बि शाइरीअ जे म्यूज़ियम में महफ़ूज़ करे छॾियो अथसि। उस्ताद वटि अवामी ॿोलीअ जे नवादरा जो म्यूज़ियम आहे, जंहिंजी का बि टिकेट न आहे, पर फनकारनि जे कलामनि वसीले उहो म्यूज़ियम झरझंग वस्ती वस्ती नगरी नगरी में मौजूदु आहे। मिसाल तौरु लफ़्ज़ आहे हता तता, माना थकजण खां पोइ हलणु। उस्ताद उन लफ़्ज़ खे शाइरीअ में अहिड़ी तरह महफ़ूज़ कयो आहे जो तव्हां खां उहो शेर विसरंदो ई न, तॾहिं त उनखे उन लफ़्ज़ खे नओं जीदान मिली वियो आहे। हाणे उन लफ़्ज़ खे को मारे नथो सघे। उस्ताद चए थो न बीठे बहारी न वेठे करारी, न बीठे बहारी न वेठे करारी, हलूं पिया बुखारी हता ऐं तता। ॾिसणो आहे त शाइर ज़िंदगी केॾो वेझो आहे। सरज़मीन सिंध जा समूरा साजावंद सहमत हूंदा त ज़िंदगी खे वेझो खां ॾिसंदे उस्ताद पंहिंजी शाइरी कई। उस्ताद हिकु अकेलो किताब ज़िंदगी जे नाले तख़लीक़ करे तव्हां वटि पेश कयो। उन ज़िंदगी में जेका वतन दोस्ती कई अथसि उहा कमाल जी आहे, उहा इज्तिमाही सोच जी अक्कासी करे थी। उस्ताद अहिड़ी शाइरी उन्हनि आम माण्हुनि जे विच में सरजी आहे जीअं खेनि सम्झाइण में आसानी थिए ऐं ॿोलीअ खे वसत मिले। उस्ताद किताब ज़िंदगी में चए थो छापड़ूं ॻोठ जूं, छापड़ूं ॻोठ जूं, उसूं गम जूं, वाह लोटियो ज़लील बरसातूं, छापड़ूं ॻोठ जूं, उसूं गम जूं, वाह लोटियो ज़लील बरसातूं, पोइ बि का ॿेर पई पकी हूंदी, हा इहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। दुनिया जो मक़बूल यूनानी फिलासफर सुकरात खे जॾहिं 399 में एथेंस जी अदालत देवताउनि खे मञण खां इनकार करण ते फांसी जी सज़ा ॿुधाई त हुन ज़हर जो प्यालो पी दुनिया ॾाढो साबित कयो त ज़ुल्म कंदड़ खां ज़ुल्म सहंदड़ वधीक क़सूरवार आहे। उन करे ज़ुल्म कंदड़ नाॾो पीढ़ियल ऐं सतायल माण्हुनि जी हिमायत में पाण खे ख़तमु करे छॾियईं। वक़्त जे हाकमनि हथां न पर पंहिंजे हथनि सां ज़हर जो प्यालो पी पंहिंजी ज़िंदगी जी दाइमियत ख़तमु करे छॾियईं। पंहिंजी ज़िंदगीअ खे दाइमियत ॾेई छॾियईं।
उहो साबित थी चुको थिए कयईं त हक़ ऐं सच लाइ मरी न सघिजे थो, पर हक़ ऐं सच जी पासदारी ख़तमु नथी करे सघिजे। किताब ज़िंदगीअ में साॻी तरह धरतीअ सां वचन कंदे उस्ताद चए थो, ज़हर सुकरात थी पीअंदुसि न छॾे भूण भॼंदुसि, ज़हर सुकरात थी पीअंदुसि न छॾे भूण भॼंदुसि, छो त हिन भूण जो कुझु लूणु चखे बीठो आहियां। मूंखां तारीख़ पुछे थी किथे बीठो आहियां, ज़िंदगी मौत बिवा टो उते बीठो आहियां। वाह भुरकियो ही मोर भयानक आहे, हटी वञ हटां छो आऊं किरोड़नि सां कठे बीठो आहियां। लतीफ़ साईं पंहिंजे दौर में मारू माण्हुनि लाइ चयो हो त जेहा से तेहा मूं मारू मञिया। उस्ताद पंहिंजे दौर जे अवामी ऐं इनकलाबी अंदाज़ में वतन जे माण्हुनि सां हिन तरह थो पंहिंजी अज़ली नातो जोड़े, सॻो त न आहे संगर बि न आहे, छिना ही नातो छिनी न सघंदुसि, सरी रतां खल लही न सघंदी, बदन मंझां दिलि कढी न सघंदुसि, ज़हर जो ॻोढ़ो ॻी सघां थो मगर विछोड़ो सही न सघंदुसि, रुसे में सरती सॾे में सामी, धिके में धरती टपो कयां छा, हबीब तोखां छिजी सघां थो, ज़मीन खां मां छिजी न सघंदुसि। पकनि घरनि खे कना न पवंदा, बबर ख़बर अथई छबर न चरंदा, पकनि घरनि खे कना न पवंदा, बबर ख़बर अथई छबर न चरंदा, कलम खपाए रक़म सहेड़िया इहो सबक़ मां सिखी न सघंदुसि, वरी वरी छो करी थी पारत ग़यूर थंज ते यकीन रख तूं, तरार कंहिंजी सही सघां थो मयार तुंहिंजी सही न सघंदुसि। महिरबानी। वाह अनवर साहब, उस्ताद इहो बि न हो त पंहिंजे ज़िंदगीअ में उनखे का मक़बूलियत न हुई। मूंखे यादि अचे थो त 77 में पडीदन में उस्ताद ते मक़ालो पढ़ियो, उहो पननि में गुम थी वियो। हिकिड़े दफ़े उहो हथु लॻो जेको हिन मुंहिंजे किताब में पहिरियों मक़ालो आहे। मां जॾहिं उस्ताद खे ॾियारे मोकिलियो, चई यार मूं वटि हो उहो पाणी तो मूंखे ॾिनो हो, पर किथे मींहं में गुम थी वियो, चङो जो मूंखे उहो ॾिनो अथव। उस्ताद साहब ज़िंदगीअ में 79 में सिंध ग्रेजुएट इंटरकॉन्टिनेंटल में हिकिड़ो प्रोग्राम कयो हो, ऐं अहिड़ो प्रोग्राम वरी उस्ताद चवंदो त मूंसां ज़िंदगी में न थियो। त उस्ताद खे पंहिंजे दौर में त मंझता मिली, पर वफ़ात खां पोइ ईअं चई सघूं था त उनखां ॾहोणी मिली। पर उस्ताद ज़िंदगीअ में हाणे नथो सम्झां त ॻोठनि जे माण्हुनि खे यादि न हूंदो, छो त हर फ़नकार नंढो वॾो फ़नकार उस्ताद खे ॻाए थो, ऐं दादू शहर जा त समूरा फ़नकार उस्ताद जे शाइरीअ पैदा कया आहिनि, मंज़ूर सकीराणी ताईं। त सिराज जा लफ़्ज़ आहिनि त अयाज़ वटि शऊर मथां हो, उस्ताद वटि बि शऊर मथां हो, पर हू अवाम जे सतह ते लही उन शऊर जो इज़हार कंदो। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम नियाज़ पमर खे, शाइर बि आहे, पहिरीं ॿारनि जो शाइर हो, पोइ उन तमामु सुठी शाइरी कई। मूंखे ख़बर न आहे त मोहम्मद इब्राहिम जोए खां माग लिखाइण खां पोइ बि अञा ताईं छो न शाइर कयो आहे। ऐं सम्झां थो त सिंधी अदबी संगत हैदराबाद उनजो महूरत कराईंदी, तंहिं करे जल्दी छपराए। अनवर सागर जी हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं मुदलिल ऐं हिकिड़ी जामे तकरीर खां पोइ इंतिहाई मुश्किल थो थिए त माण्हू ॻाल्हाए। बहरहाल उस्ताद बुखारी जो ॾींहुं आहे, ऐं उस्ताद बुखारीअ खे यादि करणु असांजे ॿियनि क़ौमी फ़र्ज़नि में हिकिड़ो फ़र्ज़ु आहे। ऐं मां सम्झां थो त अॼु जिते कमर राजपत साहिबु वेठो आहे, डिपलाई साहिब जिन वेठा आहिनि, बदर साहिबु तकरीर करे हलियो वियो, इमदाद साहिबु वेठो आहे, त ही उहे माण्हू आहिनि जिन उस्ताद बुखारीअ खे वेझो ॾिठो, उन दौर खे उन्हनि हालतुनि खे भोगियो जंहिंजी इंस्पायरेशन उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ में असांखे नज़र अचे थी। ऐं हिन जी क़ौमी तहरीकुनि में जेका ज़िंदगी ऐं जेका जोलानी हुई, उन में उस्ताद बुखारी जी उहा शाइरी ऐं उहे लफ़्ज़ ऐं उहे पीड़ाऊं शामिल हुयूं। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु जे दौर जी सभ खां अहम जेका ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजे इन दौर जी शाइरीअ खे ऐं उन दौर जे कैफ़ियतुनि खे ऐं उन दौर जी हालतुनि खे पंहिंजे नए नस्ल सां रोशनास कराइणु तमामु ज़रूरी आहे ऐं उनखे वेझो करणु तमामु ज़रूरी आहे। अॼोके हिन तक़रीब में नौजवान बि वेठा आहिनि, पर मां सम्झां थो त ही उहे नौजवान आहिनि जिन जी
या त शाइरीअ सां मोहबत आहे या जिन जो उस्ताद बुखारीअ सां हिकिड़ो दिली तालुक़ या लाॻापो आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त असां हेठी सतह ते वञी नए नस्ल ताईं उस्ताद बुखारी जे कलाम खे, उन जे फ़िक्र खे ऐं उन जे पैगाम खे पहुचायूं। इन हवाले सां सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु बणिजे थो। अॼु असां यकीनन उछतो दोस्तनि प्रोग्राम ठाहियो आहे सालगिरह जो ऐं हिकिड़े ॾींहं जे नोटिस ते कयो अथनि, इहो बि ॾाढी भली ॻाल्हि आहे, पर आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत जूं शाख़ूं जंहिं जंहिं शहर में मौजूदु आहिनि उते हिकिड़ा लेक्चर प्रोग्राम थियणु ज़रूरी आहे। असीं अदबी संगत जे क्लासिस में वेहूं था ऐं पंहिंजूं शयूं तनक़ीद लाइ पेश कयूं था, उते असीं पंहिंजनि आम माण्हुनि खे ऐं ख़ासि तौर ते नए नस्ल खे, नई जनरेशन खे पंहिंजे इन्हनि वॾनि शाइरनि जी शाइरीअ जे हवाले सां ऐं उन जे फ़िक्र जे हवाले सां ऐं उन्हनि हालतुनि जे हवाले सां ज़रूरु ॻंढाए गॾाए खणी हलूं। त मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼोकी हिन गजाणी मां असांखे इहो हिकिड़ो मैसेज मुंहिंजो ख़्यालु आहे त आउं पंहिंजे पाण लाइ हिकिड़ो सोचां थो त असां सभिनी जो हिकिड़ो फ़र्ज़ु बणिजे थो। ऐं ताज जो जहिड़ा दोस्त वेठा आहिनि ऐं अदबी संगत में अहमद सोलंगी जहिड़ा ऐं मुस्तफ़ा सोलंगी जहिड़ा दोस्त मौजूदु आहिनि, त असीं इन मौक़े जो फ़ाइदो वठंदे इहो तइ करियो त असीं उस्ताद बुखारीअ खे ऐं उस्ताद बुखारी जहिड़नि ॿियनि शाइरनि खे जिन जो ज़िक्र शफ़ी कयो पिए त शायदि असीं पंहिंजे राइटर्स अदीबनि खे विसारियूं था। असीं त राइटर अदीब जिन जो तालुक़ु आहे उहो त शायदि नथा विसारियूं, पर हिकिड़ो लाॻापो ऐं ॻंढ ॻंढापो गॾण जी इंतिहाई घणी ज़रूरत आहे। उस्ताद बुखारीअ खे यादि करण जो अॼु ॿियनि सबबनि सां गॾु हिकिड़ो इहो सबब बि आहे त उस्ताद बुखारी असां जो शाइर हो, असां मंझां शाइर हो ऐं हुन असांजो मतिलबु आहे त असांजे सिंध जे माण्हुनि मंझां हुन जी सॼी शाइरीअ ते जेकॾहिं असां नज़र विझंदासीं त असांखे हिकिड़ो लफ़्ज़, हिकिड़ो जुमिलो, हिकिड़ी तशबीह, हिकु सिट, हिकु दुहो, हिकिड़ी गज़ल, हिकु नज़्म, हिकु वाई, हिकु गीत अहिड़ो न मिलंदो जंहिंमें असांखे कंहिं ॿी ॿोलीअ जो जेको ज़री का उते लफ़्ज़ ख़ुशबू त कोन चवंदुसि, पर कंहिं ॿी ॿोलीअ जो को असर बि हुन में मौजूदु हुजे। हुन जेका बि शाइरी कई आहे असांजे आम ॿोलीअ जी शाइरी कई आहे, आम माण्हूअ जी शाइरी कई आहे ऐं आम माण्हुनि जे अंदर जे अहसासनि खे पंहिंजी शाइरीअ जो रूप ॾिनो आहे ऐं उन जी ॿोलीअ खे पंहिंजी शाइरीअ जो रंग ॾिनो आहे। त अहिड़ा शाइर उहे कॾहिं बि विसारे नथा सघजनि, इहे इनखे पाण खां धार नथो करे सघिजे। इन दौर में असांखे न्याज़ हुमायूनी नज़र अचे थो, कुझु दोस्तनि नालो न वरितो पर मूंखे न्याज़ हुमायूनी यादि अचे थो उन साॻे दौर जे शाइरनि मंझां। उन जे कैलेबर ते बि ज़िक्र करणु खपे, असांखे यादि करणु खपे ऐं आउं ताज खे गुज़ारिश कंदुसि त न्याज़ हुमायून साहिब जो ॾींहुं मल्हाइनि। उन जी शाइरी ऐं उन जो जेको सिंध सां मुहबत ऐं सिंधी ॿोलीअ सां हुनजी जेका असां दिली तालुक़ु जेको आहे उहो इन ॻाल्हि जी घटि में घटि तक़ाज़ा करे थो त जीअं असीं अॼोकी जहिड़ी नंढी तक़रीब कई आहे त इन खां वॾी तक़रीब जी यकीनन ज़रूरत आहे त असां न्याज़ हुमायून साहिब खे बि यादि कयूं। उस्ताद बुखारी साहिब जे हवाले सां हिकिड़ा ॿ वाक़िया ऐं ज़िक्र में आणींदुसि। हिकिड़ो वाक़ियो त उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात या गॾाणियूं सिंध यूनिवर्सिटीअ में साईं ख़ान मोहम्मद पंवर साहिब जिन जे घर ते थींदियूं हुयूं। साईं पंवर साहिब वटि ईंदा हुआ। पोइ हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत शाम हुई ऐं जीअं जामशोर जूं ख़ूबसूरत शामूं हूंदियूं आहिनि, हिते वेठा आहिनि कमर साईं जहिड़ा ऐं आशिक़ जामशोरे जा ऐं जामशोर जे शामुनि जा इमदाद जहिड़ा। त अहिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरत माशूक़ क़िस्म जी शाम हुई त उस्ताद बुखारी साईं पंवर साहिब जी सभु वेठासीं। त उस्ताद बुखारी पंवर साहिब खे चयो, यार पंवर साहिब तव्हां केॾा न ख़ुशि नसीब आहियो जो तव्हांखे सरकार जामशोरे में नौकिरी बि ॾिए थी, पघार बि ॾिए थी, घर बि ॾिए थी। असांखे पघार न ॾिए
रुगो जामशोरे में घर ॾे त मां अची रही पवां। अहिड़ी ख़ूबसूरत शाम आहे, एॾी ख़ूबसूरत हवाऊं ऐं एॾियूं ख़ूबसूरत मौसमूं जेके जामशोरे में मौजूदु आहिनि। त उहो शाइर जेको हो, जेको नेचर सां प्यार करे थो, उनखे उहा ख़ूबसूरत शाम बि पंहिंजे हिकिड़े अहसासनि खे। ॿी हिकिड़ी ख़ुदारीअ जी आऊं ॻाल्हि कयां, असांजा शाइर बीमार थींदा आहिनि त पोइ पंहिंजी ज़िंदगीअ जी केॾी केॾी मसइलतुनि जो शिकार थी वेंदा आहिनि। उस्ताद बुखारी साहब सख़्तु बीमार हो, कैंसर जे मर्ज़ में वरितल हो। मुंहिंजो ख़्यालु आहे भान सईदाबाद जा हिते तव्हां जेको फुलजीअ में को प्रोग्राम थियो, उते पंहिंजो ज़फ़र अब्बासी या कुझु दोस्तनि जेको आहे को ऐलान कयो त साईं उस्ताद बुखारी सख़्तु बीमार न, हुननि को चंदो टाइप जी शइ कयूं त ज़फ़र अब्बासी हिननि कुझु दोस्तनि चयो त भई उस्ताद बुखारी सख़्तु बीमार आहे ऐं हिते जेके दोस्तनि जी हाणे गुज़ारिश आहे त हुन में जे मदद कनि त उते DC सुभान में मुड़ो उन कुझु ॿियनि कामोरनि, कुझु आम माण्हुनि को चंदा टाइप जो हिकिड़ो प्रोग्राम कयो ऐं हिकिड़ो उन दौर जे हिसाब सां हिकिड़ो हैंडसम अमाउंट जेको आहे सो उहो गॾु थी वियो ऐं पोइ दोस्तनि खे चयो वियो त उस्ताद बुखारीअ ताईं उहा शइ पहुचाइजी। पोइ जिन उहे दोस्तनि उहा शइ पहुचाई उहे अॼु बि जीअर आहिनि ऐं उहे जॾहिं उस्ताद बुखारी वटि विया हुआ त उस्ताद बुखारी हुन सां छा कयो हूंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे त लफ़्ज़नि में न, हुननि जेका ॿोली इस्तेमालु कई त तव्हां मूंखे ज़ख़्मी कयो आहे, मूंखे तव्हां जीअरे मारे छॾियो आहे, तव्हां जेको आहे सो हीउ छा करे आया आहियो ऐं इहो सभु पैसा खणो ऐं वापसि वञो, या त जमा करायो या के ॿिए बर्दे खे ॾियो। सो ॻाल्हि हीअ आहे त असीं बीमारियूं यकीनन केॾी महिल माण्हुनि खे कमज़ोर करे वठंदियूं आहिनि। उस्ताद बि कैंसर जहिड़ी बीमारी का नंढड़ी ॻाल्हि न आहे। त उस्ताद बुखारी जेका ख़ुददारी आहे, उहा ई ख़ुददारी असांजे सिंधी क़ौम जे तारीख़ जो हिसो रही आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त असीं उन ख़ुददारीअ खे पंहिंजे इन जज़्बे ऐं इन रंग सां ऐं उस्ताद बुखारी जे अॼोके ॾींहं जे हवाले सां यादि करियूं ऐं असीं पंहिंजे पाण खे सोचूं त किथे असां कमज़ोर त नथा थियूं, असां मसइलतुनि जो शिकार त नथा थियूं ऐं किथे पंहिंजी ख़ुददारीअ खे कंप्रोमाइज़ त कोन था करियूं। सो अॼोके हिन ॾींहं जे हवाले सां ऐं उस्ताद बुखारीअ जी 87 सालगिरह जी मुबारकूं ॾियां थो सॼी सिंध खे, सॼी सिंध जे उन्हनि दोस्तनि खे जेके उस्ताद बुखारी सां मोहबत कनि था ऐं सिंधी अदबी संगत जे हैदराबाद शाख खे मुबारकूं थो ॾियां त जीअं अॼोके हिन प्रोग्राम तरतीब ॾिनो अथनि ऐं उमेद थो करियां त सिंध जे ॿियनि दानिश्वरनि, लेखकनि ऐं जिन माण्हुनि पंहिंजी सॼी ज़िंदगी धरतीअ लाइ अर्पे छॾी, उन्हनि खे यकीनन यादि रखियो वेंदो आईंदा बि। तव्हांजी वॾी महिरबानी। कमल गुल मको न थींदो न थींदो, बुखारीअ खां धोखो न थींदो न थींदो, मल्हाए न जो तन जीजल जी लोको, अहिड़ो को बि थोको न थींदो न थींदो। इहो नियाज़ पवर जंहिंखे ड्यूटीअ ते वञिणो हो, हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि इदरिस जतोई खे अचे ऐं उस्ताद बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ओढ़ो माण्हू हथ तरीअ ते बीहारे पारो, ऐं बेचैन अलाड़े अड़ो। ओढ़ो माण्हू हथ तरीअ ते बीहारे पारो, ऐं बेचैन अलाड़े अड़ो। काछे वारो माल वञे पियो, तड़ ॾे तासारो, ऐं बेचैन अलाड़े अड़ो। उस्ताद बुखारी असांजो मुहसन हो, दोस्त ॻाल्हाए विया आहिनि तमामु घणो, ऐं असांजो मुहसन हो, उस्ताद हो, असांजे पाड़े जो हो। उस्ताद दरिया जे हिकिड़े कप्ते हो, दरिया जे ॿिए कप्ते असांजो ॻोठु हो, त साॼे कप्ते गुलाम चांद जो हुनजो ॻोठु आहे, खाॿे कप्ते असांजो ॻोठु। त उस्ताद सां शुरू खां वठी असांजो ख़ासि तौर ते 80 जे ॾहाके खां पहिरीं मुलाक़ात उस्ताद सां जेका थी उहा इहा थी त असां पंहिंजे ॻोठ में जश्न लतीफ़ मल्हायो। तॾहिं सिंधी अदबी संगत, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन ऐं ॿियूं अदबी तंज़ीमूं सॼी सिंध में लतीफ़ साईं जा ॾिहाड़ा मल्हाए रहियूं। त आउं बि उस्ताद ॾे साईं राशिद जी मार्फत जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ जे ॾिहाड़े जे हवाले सां मुलाक़ात करणु वियुसि। त उहा 80 खां मुलाक़ात लाॻी थी हुनजे ज़िंदगी जी आख़िरी घड़ियुनि ते रही, ऐं हू हिकिड़ो निहायत शफ़ीक़, निहायत हसास
पंहिंजे न रुगो लिखणियुनि में शाइर हो पर पंहिंजी पूरी ज़िंदगी में शाइर हो, पंहिंजनि रवैयनि में शाइर हो। जेकॾहिं हिकिड़े सुहिणे शाइर जो चित्र वेही चिटिजे त उहो उस्ताद बुखारी जहिड़ो ई ठहंदो ऐं उन में इहे सभु शयूं हुयूं। हुनजी शाइरी में धरती लाइ, वतन लाइ, मिसकिन माण्हुनि जे लाइ हिकिड़ो उन वटि प्यारु हुयो। हुनजी शाइरी में जीअं काछो बि नज़र अचे थो त कचो बि हुनजी शाइरी में नज़र अचे थो, खोड़ सारा शेर खणी सघजनि था। थर बि नज़र अचे थो हुनजी शाइरी में, दरिया बि नज़र अचे थो, जबल बि नज़र अचनि था। पूरी सिंधी सकाफ़त ऐं सिंधी तहज़ीब हुनजी शाइरी में नज़र अचे थी ऐं हुन पंहिंजी पूरी शाइरी में हुनखे समायो आहे। उस्ताद फ़िक्री तरह सिंधी शाइरी में जेका नई सुजागी, किशन चंद बेवस जदीद सिंधी शाइरी में जेका नई सुजागी खे जनमु ॾिनो, उनखे ॿियनि केतिरनि शाइरनि भरपूर किरदारु अदा कयो। उनखां पोइ विरहाङे खां पोइ शेख अयाज़ आयो, अब्दुल करीम गदाई आयो, नारायण श्याम आयो, इमदाद हुसैनी साहब आहे, तनवीर अब्बासी आहे, उस्ताद बुखारी आहे ऐं उनखां पोइ हिकिड़ा तमामु घणा इन सिलसिले जा शाइर आहिनि ऐं उन्हनि ख़्यालनि खे उन क्लासिकल शाइरी सां पंहिंजो नातो जोड़ियो जेको विच में टुटी वियो, जंहिंखे अची किशन चंद बेवस जोड़ियो। पोइ हिननि असांजे जदीद शाइरनि जदीद शाइरी कई ऐं पंहिंजे क्लासिक सां बि नातो जोड़ियो। उस्ताद बुखारी बि उन्हनि शाइरनि मंझां हिकु आहे ऐं ॿिया बि शाइर आहिनि ऐं मुनफ़रद शाइर आहे। मुंहिंजी पंहिंजी ॿोली आहे। जीअं दोस्तनि ॿुधायो त हुन कीअं सिंधी इस्तिलाहनि खे, सिंधी पहाकनि खे, सिंधी चविणियुनि खे, निज सिंधी ॿोली खे पंहिंजी शाइरी में समायो आहे ऐं उहा हुनजे थोड़नि लफ़्ज़नि में जेकॾहिं समाइजे ॻाल्हि खे त उस्ताद बुखारी पंहिंजी ज़िंदगी आम माण्हुनि में गुज़ारी, आम माण्हुनि सां आम माण्हू थी वेंदो। उहो चांदनी चौक जे उते वेठो आहे, उहो कचे में वेठो आहे, उहो काछे में वेठो आहे, नए गाज ते वेठो आहे, ॻोठनि में वेठो आहे, सभिनी हंधनि ते आम माण्हुनि सां आम थी हुन ज़िंदगी गुज़ारी। हुनजा किरदार बि आम हुया, पोरियत, मिसकीन, कमी कासबी, हारी, ॾखण, वाडा, हुनरमंद, उहा सॼी शाइरी में तव्हांखे उन्हनि सां उनखे सुबंध बि नज़र ईंदो ऐं उन्हनि सां नातो जुड़ियो। आम माण्हू थी रहियो, आम माण्हुनि लाइ हुन ज़िंदगी गुज़ारी ऐं आम माण्हुनि लाइ हुन शाइरी कई, आम ॿोली में हुन शाइरी कई जेका तमामु सवलाई सां हर को सम्झी ऐं फ़हम हासिलु करे सघे थो। मुंहिंजे ख़्याल में उस्ताद बुखारी उहो दौरु हुयो जिन दौर में इमदाद साहब वारनि त ॿुधा त भाड़ी माण्हू भाड़े ते जलाल घुरायो बीठा आहिनि। इमदाद साहब वारा इहे जेल में बि इहे जेके गीत ॻाईंदा, इमदाद हुसैनी जा, अयाज़ जा, उस्ताद बुखारी जा, पूरो जेको जंहिं दौरु कारे ककर वारे दौर जी ॻाल्हि कई 80 जे ॾहाके वारो, उहो बि शाइरी में सॼी में झलके थो। हिकिड़े ॾींहुं उस्ताद सां आउं वेठुसि, लाड़काणे खां मोटियुसि सोभे साहिब खां, त उस्ताद सां अची थी चांदनी चौक ते ॾावच अस्पताल जे भरिसां कचहरी कई। मूं चयो उस्ताद हीअ जेके हालतूं आहिनि इन्हनि में तव्हांजी शाइरी किथे? ऐं उनजी चई त मूं जेको सॼो मखदूम बिलावल जो जेको विस्तारो खयो आहे, मखदूम बिलावल जी शहादत, मुंहिंजो नज़म इहो सॼो हिन दौर जे जेको आहे तव्हांखे उन में अकासी नज़र ईंदी ऐं उहो हिकिड़ो डिघो उस्ताद जो नज़म आहे जंहिंमें तमामु घणो मखदूम बिलावल जी शहादत उनजो उनवान आहे। मखदूम बिलावल ते बि लिखियो आहे पर उनखे हिकिड़ो सिंबल बनायो इन सॼे दौर खे उस्ताद पोर्ट्रेट कयो आहे। लंडन मां मोटी आयो त मोरे में उन सां प्रोग्राम थियो, उनखां अॻु में प्रोग्राम थिया। उस्ताद खे मञता बि मिली, ईअं न आहे त अहिड़ियूं अखियूं शनासाई वारियूं अखियूं हुयूं जिन उस्ताद खे सुञातो। उस्ताद बुखारी जो जेको ख़ुदि ओतू जोतू प्रोग्राम थियो ताज आहे मुंहिंजे ख़्याल में हूंदो, अलादाद बोयो साहब, अनवर पिज़ाद साहब, फ़कीर मोहम्मद लाशारी साहब, सभु जेको आहे दादू जे इन अलामा आया काज़ी हाल में एॾो शानदार प्रोग्राम थियो जो आख़िर में उस्ताद हाकिम शाह ऐं उस्ताद बुखारी ॿिन्ही वरी स्टेज ते वेही ॿिन्ही भाउरनि जेको ॻातो उहे सभु धुनूं ऐं गीत, त उनमें उनखे तमामु निमाया हिकिड़ी इज़त मिली। उस्ताद बुखारी असांजो शाइर आहे, असांजी ॿोली जो शाइर आहे। हीअ सभु असांजा जिन बि सिंधी ॿोली में शाइरी कई आहे, जिन बि इंसाननि लाइ शाइरी कई आहे, माण्हुनि जे लाइ शाइरी कई आहे, ॾुतिरियल माण्हुनि लाइ, ग़रीबनि लाइ, त जिन बि शाइरी कई आहे या कहाणी लिखी आहे या अदब सिरजो आहे, उहे सभु असांजा आहिनि ऐं यकीनन सिंधियत बि संगत इन सिलसिले में अॻे जेको आहे उहा सुजाग आहे ऐं इन्हनि खे सभिनी खे पंहिंजो कंदी। महिरबानी। उनखां अॻु जो आऊं इमदाद खे सॾियां नासिर काज़ी गुज़ारिश त हिकिड़ो उस्ताद जो ॿियो बि ग़ज़ल ॿुधाए। दरिया जी लहर कारे ककर हेठि पसे थो, दरिया जी लहर कारे ककर हेठि पसे थो, धरती ऐं सरती हिकिड़ी माला में थो पोए। दरिया जी लहर कारे ककर हेठि पसे थो, धरती ऐं सरती खे हिकु माला में थो पोए। उस्ताद बुखारी जो तारुफ़ आहे इहो ई, टांडनि ते ॾे टहक ऐं महफ़िल में थो रोए। उस्ताद बुखारी जो गज़ल अवान साहब। तुरसी
हलियो वञी थो इहो यार प्यार नाहे तुरसी हलियो वञी थो इहो यार प्यार नाहे जो फटे फिटी कजे थो उहो को शिकार नाहे जो फटे फिटी कजे थो उहो को शिकार नाहे तुरसी हलियो वञी थो इहो यार प्यार नाहे मूंखे ख़ासि तूं जो ख़ादिम सॼो लोक थो सॾे पियो मूंखे ख़ासि तूं जो ख़ादिम सॼो लोक थो सॾे पियो तोखे आर थे त पियो थे तोखे आर थे त पियो थे मूंखे को प्यार नाहे तोखे आर थे त पियो थे मूंखे को प्यार नाहे तुरसी हलियो वञी थो इहो यार प्यार नाहे जेका जिस्म खे जगह हुई उहा इस्म खे ॾिनी जेका जिस्म खे जगह हुई उहा इस्म खे ॾिनी तूं मिली न हाणे कोई इंतज़ार नाहे तूं मिली न हाणे कोई इंतज़ार नाहे तुरसी हलियो वञी थो इहो यार प्यार नाहे जहिड़ो नोस्त ठीक आहे इन इश्क में बुखारी जहिड़ो नोस्त ठीक आहे इन इश्क में बुखारी उहो केर आन भागो उहो केर आन भागो रुनो ज़ारो ज़ार नाहे उहो केर आन भागो रुनो ज़ारो ज़ार नाहे तुरसी हलियो वञी थो इहो यार प्यार नाहे जो फटे फिटी कजे थो उहो को शिकार नाहे इहो यार प्यार फुटन गीत सुरहा गुलाबी गुलाबी उन्हनि आंगरनि में ही पीलाण छो फुटन गीत सुरहा गुलाबी गुलाबी उन्हनि आंगरनि में ही पीलाण छो निगाहुनि मां उभरियो पवे कामयाबी निगाहुनि मां उभरियो पवे कामयाबी उन्हनि जे अखियुनि में ही आलाण छो
हाणे आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे दोस्त ऐं रोशन ख़्याल तरक़ी पसंद अदीब शाइर इमदाद चांदीअ खे अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं, सभ खां पहिरीं त मां थोराए थो आहियां ताजोए साहब जो ऐं मौजूदा जेका चूंडियल जेके दोस्त आया आहिनि सिंधी अदबी संगत जा, उन्हनि जो ऐं उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां त हुननि जे अचण सां घटि में घटि एतिरो थियो आहे जो असां जेके कुझु अदब ऐं शाइरी जो ज़ौक़ ऐं शौक़ु या उन सां इश्क़ु रखंदे बि अदबी संगत खां थोरो परभरा हुयासीं, उन्हनि खे मौक़ो मिलियो त असां तव्हां सां हिन साथ में गॾु थिया आहियूं। अॼु जंहिं शख़्स जे बारे में असां हिते गॾु थिया आहियूं उन ते दोस्तनि तमामु मुफ़सिल मकाला पढ़िया आहिनि ऐं सुठियूं तक़रीरूं कयूं आहिनि। असां सालगिरह जी तक़रीब जे हवाले सां हिते आयासीं। मुंहिंजी का घणी इन जे बारे में का तक़रीर जी तयारी कान्हे, सो बहरहाल जेको उस्ताद बुखारी हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे सिंध जो जेकॾहिं को बि माण्हू चाहे उहो सियासत सां लॻापियल हुजे, अदब सां लॻापियल हुजे, सहाफ़त सां लॻापियल हुजे या हिकिड़ो उस्ताद हुजे, आम माण्हू हुजे, त उस्ताद बुखारी उन वटि पहुतल आहे। उस्ताद बुखारी हिकिड़े आम मतिलबु सिंधी माण्हू जो शाइर आहे। उस्ताद जी जेका अज़मत आहे उहा उन जी इन शाइरीअ में आहे जेका उनखे सिंध जे आम माण्हूअ वटि पहुचाए थी। मूंखे आई एम सॉरी काज़ी खादिम साहब ऐं साईं शाह साहब जिन खे मूंखे सलाम करिणो हो, विसरी वियो। साईं जिन बि पंहिंजो हिकिड़ो वॾो किरदारु था रखनि, काई साहब जिन असांजा वॾा उस्ताद बि आहिनि ऐं अदब ऐं इल्म जा बि पारखू रहिया आहिनि। त अॼु उस्ताद बुखारी जेको आहे, जॾहिं उनजी असां इहा सालगिरह मल्हायूं पिया था त लॻे थो मूंखे त उहो वरी वरी सिंध खे इन धरती खे बुखारी जी ज़रूरत आहे। छो त जेको जॾहिं बि जेके दुनिया में जॾहिं बि माठार थींदी आहे ऐं क़ौमूं कंहिं या तनज़ुल जो शिकार थींदियूं आहिनि या मुआशिरे में हिकिड़ो इंतिशार पैदा थींदो आहे त हिकिड़ो उते या उन ॿिनि क़िस्मनि जा जेके रेवोल्यूशन्स उहे पहिरियां ईंदा आहिनि। उते घणे भाङे दुनिया में या त उहे फ़िक्री इनक़लाब हूंदा आहिनि, मुफ़क्किरनि जे कंहिं फ़लसफ़ो जेको आहे उहो माण्हुनि जे अंदरि घर करे वेंदो आहे। जीअं फ्रेंच रेवोल्यूशन आयो त उन रेवोल्यूशन में बुनियादी किरदारु उतां जे जेको आहे थिंकर्स जो हुयो, मुफ़क्किरनि जो हुयो। ऐं साॻे वक़्त ते कॾहिं कॾहिं वरी अहिड़ो मौक़ो हूंदो आहे जॾहिं कल्चर जे ज़रिए ऐं सकाफ़ती जेको तब्दीलियुनि जे ज़रिए, सकाफ़ती तहरुक जे ज़रिए क़ौमुनि जे अंदरि हिकिड़ी तब्दीली ईंदी आहे। त अॼु सिंध जी हीअ धरती जंहिं माहौल मां गुज़रे पई, जंहिं हिकिड़े बहिरान जो शिकार आहे, या ईअं चइजे खणी त हिकिड़ी स्टैगनेंट सोसाइटी थी वई आहे मुंहिंजी नज़र में। बावजूदि एतिरो सोशल मीडिया ते असां आहियूं ऐं अॼु जो दौरु जेको आहे सो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे, हर माण्हूअ ताईं ॻाल्हि पहुची थी वञे, पर उन जे बावजूदि अॼु सिंधी जेका सोसाइटी आहे, मुआशिरो आहे, उन में हिकिड़ो असांखे हिकिड़ो जमूद ऐं हिकिड़ी बीमारी जी कैफ़ियत या हिकिड़ी इनडिफरेंस जी कैफ़ियत, जंहिंखे लातालुकी या बेहिसी चइजे, अहिड़ी कैफ़ियत मूंखे नज़र अचे थी सघे थो मुंहिंजो मुशाहिदो ग़लति हुजे, पर मूंखे ईअं नज़र अचे थो त हिकिड़ी बेहिसी जी कैफ़ियत आहे हिन असांजे मुआशिरे में। ऐं माण्हू केतिरनि ॻाल्हियुनि खां लातालुक़ आहिनि, उहे पंहिंजे नुक़साननि खां बि लातालुक़ थी रहिया आहिनि ऐं केतिरनि फ़ाइदनि खां लातालुक़ थी रहिया आहिनि। ऐं अहिड़े ई हिकिड़े माहौल में, छो त हिकिड़ो अहिड़ो ज़मानो आहे जेकॾहिं कंहिं मुआशिरे में डिक्टेटरशिप हुई त तव्हां बिलीव कयो त असां जॾहिं
मार्शल लॉ जे ख़िलाफ़ इहे इन सफ़र में हुआसीं, जेलनि में हूंदा हुआसीं। उते मुंहिंजा त ॿ साथी ताजो साहिबु ऐं सलेमान दायरी हाणे वकील आहे, त उन वक़्तु पाण जेको आहे सो मुलज़िमनि जे कटड़े में हूंदो, हाणे जजनि वकीलनि जे तरफ़ां रिप्रेज़ेंट करे अदालत में। त इहो इन ज़माने में बि असांखे जेका तवानाई मिली मुज़ाहिमत करण जी ऐं पंहिंजे हक़ उन पेर ते बीहण जी जेका तवानाई मिली, उहा सिर्फ़ु किताबी इल्म मंझां कान मिली, पर उहा असांखे पंहिंजे अदब मां, शाइरी मां, अयाज़ मां, उस्ताद मां, फैज़ मां उहा ताक़त मिली। त हींअर बि मुंहिंजे ख़्याल में जेको मां ॾिसां थो त हींअर बज़ाहिर त का बि अहिड़े क़िस्म जो उहो माहौल कोन्हे, जेल वेलनि जा माहौल कोन्हनि ऐं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो ज़मानो आहे, इज़हार राय जी आज़ादी आहे। ऐं असां घणो कुझु इन इज़हार राय जी आज़ादी जो इहो जेको असांजो अदब आहे ऐं असांजी जेका शाइरी आहे, उहा इन जो भरपूर फ़ाइदो वठंदे इन माहौल जो असां पंहिंजी सोसाइटी में हिकिड़ी रिनाइसेंस क्रिएट करे सघूं था, कल्चर जे ज़रिए, अदब जे ज़रिए। ऐं जेकॾहिं 100,000 माण्हू हिकिड़ी तकरीर कनि था, पर उन जे मुक़ाबले में जेकॾहिं हिकिड़ो सुठो फ़नकार ॻाए थो ऐं हिकिड़े सुठे शाइर जो कलाम थो ॻायो वञे, त उहो 1000 माण्हुनि जे दिलनि में घर थो करे वञे ऐं उन्हनि खे इन्फ्लुएंस करे थो। सो इन जे करे अॼु इन ॻाल्हि जी इंतिहाई ज़रूरत आहे। ऐं जेको सियासत जो जेको माहौल आहे, मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं सियासत पंहिंजे अदब, पंहिंजी तारीख़ ऐं पंहिंजे फिक्शन ऐं पंहिंजे उन धरती जूं जेके आला तरीन रिवायतूं आहिनि, जॾहिं पॉलिटिक्स उन खां अलॻि थी वेंदी आहे, त उहा ख़ाली खुली सियासत थी वेंदी आहे। उहा सियासत हिकिड़ी हालो क़िस्म जी, हिकिड़ी जीअं ख़ाली खोल हूंदो आहे, जेको कंहिं शेल हिकिड़ो पुलिस फायर कंदी आहे, जॾहिं हिननि खे तव्हां ॾिसो ख़ाली थी थो वञे, गैस निकिरी थी वञे। त सियासत जो जेको कंटेंट आहे, उन जे अंदरि जेको जोहर आहे, उहो मुंहिंजी नज़र में लिटरेचर आहे, अदब आहे, शाइरी आहे। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं मां वरी इहो चवंदुसि त जेकॾहिं अदब ऐं शाइरी पंहिंजे पाण खे पंहिंजे वक़्त जे हालतुनि खां कटे थी छॾे, त पोइ उहा सिर्फ़ु उन माशूक़ ऐं आशिक़ जी शाइरी आहे, जेका होटल ते जलाल चांडे जी सूरत में ॻाई थी वञे। पर उहा उस्ताद बुखारी वारी जेका शाइरी आहे, उन में हिकिड़ी सोशल ऐं हिकिड़ी पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे मौजूदु आहे। तंहिंजे करे अॼु जे अदब खे मां इहो सम्झां थो त अॼु जे सियासतदान खे, जे शाइर जी दिलि हुजे, त उन वटि हिकिड़ी टेंडरनेस, हिकिड़ी नरम दिलि उनखे रहम करण बि सेखारींदी, उनखे ॾुख ॾियण बि सेखारींदी, उनखे इंसान जो ग़म ॾियण बि सेखारींदी। तंहिंजे करे शाइरनि लाइ पाण कोशिशि कयूं त कुझु शाइरी खे पढ़नि ऐं शाइरी ॾांहुं राग़िब थियनि। अहिड़े नमूने सां असां पंहिंजनि अदीबनि खे, ऐं तमामु वॾा ॾाह आहिनि, वॾा दानिश्वर आहिनि, वॾा दिमाग़ आहिनि, असां वटि हींअर बि तख़लीक़ जे मैदान में उन्हनि जूं जेके आहिनि से वॾियूं, मतिलबु वॾो न रुॻो नालो आहे, पर उन्हनि जो असरु आहे सोसाइटी में। ऐं नओं नसुल बि, नवां शाइर, नवां अदीब उभरी रहिया आहिनि, त उहे पाण खे मुकमिल तौर ते नॉन पॉलिटिकल ठाहिण जी जेका कोशिशि था कनि, मुंहिंजे ख़्याल में इन सां बि पंहिंजी सोसाइटी खां कटिजी वञनि था। पोइ सिर्फ़ु उहो असां वटि जेकॾहिं हिकिड़े सियासतदान वटि शाइर जी दिलि न आहे, त उहो हिकिड़ो अहिड़ो सियासतदान आहे जेको पंहिंजनि साथियुनि खे क़त्ल करण में का बेरहमी महसूसु नथो करे, कठूर थी थो वञे। ऐं जेकॾहिं हिकिड़ो अदीब पंहिंजी धरतीअ जे ॾुखनि खां, तकलीफ़ुनि खां गाफ़िल आहे, उन जे लाइ कुझु बि नथो करे, त पोइ उहो बि ईअं चइजे त उहो बि क़बर जे हवाले थींदो, बाक़ी माण्हुनि जे दिलनि में उहो अदीब, उहो शाइर ज़िंदा नथो रही सघे। तंहिंजे करे बुखारी ते सिंध खे फ़ख़ुरु आहे। इन करे असांखे फ़ख़ुरु आहे त हीउ हिकिड़ो अहिड़ो निरालो शाइर आहे सिंध जो। असां उन सां असांखे
ख़ुशनसीब आहियूं असां उन्हनि खे ॾिठो, उन्हनि सां गॾु रहियासीं। ऐं मूंखे यादि आहे त मार्शल लॉ जो जेको अवाइली दौरु हो उन वक़्तु जश्न लतीफ़ राधण में मल्हायो वियो त बुखारी साहिबु सदारत कई या ख़ासि महिमान हो या मूं सदारत कई, मूंखे बि उते दोस्तनि दावत ॾिनी, असां गॾु हिकिड़े जश्न लतीफ़ में शरीक थियासीं। पर हू हमेशह असां उनखे ॾिठोसीं हिकिड़े आम माण्हू वांगुरु हू हुयो, हिकिड़े कामनर वारी हुन ज़िंदगी गुज़ारी। ऐं हुन का ख़ासि जेतोणीकि हू तमामु वॾो माण्हू हो, तंहिंजे करे वॾे माण्हू थियण लाइ ज़रूरी न आहे त माण्हू वटि हरू भरू उहे लवाज़मात हुजनि जिन जे लाइ असां पंहिंजो सभु कुझु दीन धर्म ईमान विकिणी छॾियूं। वॾे माण्हू थियण लाइ ज़रूरी आहे तव्हांजे अंदर में वॾाई हुजे, तव्हांजे ज़हन में वॾाई हुजे ऐं तव्हांजा मक़सद आला हुजनि। वॾी महिरबानी, थैंक यू। ही कूक सने वार खां खंजर खां तिखी आहे, हीअ कूक सने वार खां खंजर खां तिखी आहे, हीअ फूक थधीअ हीर खां ओथर खां तिखी आहे, वहमन जे मुकामन में सुती पई आहे मगर जे। सिंधी कोमल चए थो त वहमन जे मुकामन में सुती पई आहे मगर जे, हीअ क़ौम उथी पए त पोइ महशर खां तिखी आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि उस्ताद जे ख़ानदान जे फ़र्द ऐं हिकु बाशूर शख़्स साईं ख़ालिद खे त अचे ऐं भाइटो उस्ताद अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो ख़ालिद हुसैन बुखारी। पहिरीं ॻाल्हि त मां न शाइर न अदीब, मथे बि साईं ताज साहिब जे करे अची वेठासीं। उस्ताद बुखारी मां न अदीब वांगुरु न शाइर वांगुरु, उस्ताद बुखारी मां घर जे भाती वांगुरु सुञाणा थो। यानी हुन जा ॿ टे जेके उहे सभई साईं बि तारीफ़ करे, साईं सभई ॿुधाया जेको सुठो शाइर या वॾो शाइर या जीअं खणी चऊं, पर हू आम इंसान वांगुरु आहे। हीअ जेकॾहिं साइकिल ते वञे थो कॉलेज में त पहिरियां पंधु ई पंधु साइकिल कायो अचे थो पंहिंजे धुन में, इहा ख़बर कोन्हे मूंखे साइकिल ते चढ़णो आहे, साइकिल काया साइकिल ते चढ़ी वञिणो अथमि, उहो न ख़्यालु कोन्हे, माना पंहिंजी धुन में आहे। माना इहा हुनजी जीअं साईं चयो वॾ माण्हू पे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे हुन में। घर में जेको पको सो खाधो इहो न आहे त मूंखे फलाणी शइ फलाणी शइ, इहा हुन कोन्हे, जेको पची वियो सो खाइजी वियो। बाक़ी जीअं साईं कंहिं चयो त नंढो वॾो शाइर हले, साईं शायदि चयो नंढो वॾो शाइर, नंढे वॾे शाइर में भिटाई लाइ हुन चयो आहे त भिटाई रेत जो दड़ो आहे, मां वारी जो कणो आहियां, रेत जो कणो, माना हुनजी का भेट कोन्हे। अनवर कंबराणी अची हुन सां गॾु वेहंदो उथी वेंदो, असां पुछंदा अनवर कंबराणी चइबो आहे मूंखां वॾो शाइर आहे, जॾहिं हुन में इहो बि कोन हूंदो त को वॾो शाइर आहे नंढो शाइर आहे, इहो बि न, सादगी बि हुन में इहा ई हुई। बाक़ी हुन जा जेके ॾींहं मल्हाइजनि था उन ते जेके मौज़ माण्हू साईं जहिड़ा मोतबर माण्हू जेके ॻाल्हाए था वञनि, साईं अनवर साहिबु जेको तफ़सील सां ॻाल्हायो, मुंहिंजे अखियुनि मां पाणी भरिजी आयो, सची ॻाल्हि आहे। छो त मां हूअं नौकिरीअ सिलसिले में सदाईं ॿाहिरि ई रहियो आहियां, अनवर साहिब खे ख़बर आहे, कॾहिं कॾहिं ईंदोसि बाबा जी चाचा हे मूंखे मिलंदा हुते ई, पाण में कचहरी कंदे, पाण में चाचा हिकिड़ो कलाम ठाहियो, बाबा खे ॿुधायईं, पोइ गॾिजी चाचा हारमोनियम वॼाईंदो, पोइ हुन ते धुन कढियऊं, पोइ वरी तरह टेप रिकार्डर हूंदा हुआ, उन ते टेप थियो, पोइ वरी पोइ चयूं मंज़ूर सखीराणी खे, पोइ मंज़ूर सखीराणी खे बि चाचा वेंदो पाण जी सम्झाईंदो हीअं 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 हीअं, त इहे सभई ॻाल्हियूं हुन में हुयूं। पर हाणे मां हुनजे लाइ सवाइ इन घर जे भाती खां अलावा कुझु चई नथो सघां जो मां वरी तव्हांखे सॼो तफ़सील ॿुधायां। हाणे अलाह कंदो त साईं वधीक, साईं ताज साहिबु वधीक इन ते रोशनी विझंदो, छो साईं ताज साहिब जो सां तमामु पुराणो साथ आहे साईं सां, तमामु पुराणो। ऐं वॾनि वॾनि शाइरनि सां जीअं साईं शेख साहिबु, साईं उस्ताद बुखारी, तनवीर अब्बासी साहिबु, सभिनी सां साईं जो साथ रहियो आहे। लेकिन जीअं ताज साहिबु हिन सभिनी शाइरनि खे सुञाणे थो, ईअं शाइर असां न सुञाणे सघूं। ॿियो अदीब बि न हुजे, हुजऊं त शायदि असां अंदरि बि हुजऊं हिननि में, उहो शेर मूंखे यादि कोन्हे जो खणे हाणे महिल ते को शेर पढ़ां हुन ते, उहो मूंखे यादि कोन्हे। अञा किताबु खणंदुसि जीअं ताज साहिबु खणे थो, पोइ शायदि को ॿुधाए वञा। महिरबानी सी तव्हांजी। हाणे आऊं असांजे हिन महफ़िल जे सदर प्रोफेसर डॉक्टर कावी खादुम खे गुज़ारिश कंदुसि त अमां सां मुखातिब थिए।
मुंहिंजा दोस्तो, साईं उस्ताद बुखारी सिंध जे उन्हनि शाइरनि मां आहे जिन खे वाकई चइजे त धरतीअ जा हक़ हुननि अदा कया। शाइर उहे बि आहिनि जिन फ़लसफ़े जी शाइरी कई, शाइर उहे बि आहिनि जिन दुनिया जे तहरीकुनि जी ॻाल्हि कई। पर उस्ताद बुखारी पंहिंजे सोच में, पंहिंजे इज़हार में सफ़ा निजबिज सिंधी हो। मूंखे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो गीत हली आ पेर भरे हली आ ॾाढो वणंदो हो ऐं कमर सूमरो जिते बि कंहिं महफ़िल में ॻाईंदो ऐं मौजूदु हुयुसि त शुरू इन गीत खां कंदो हो। पोइ हुन इहा का ॻाल्हि उस्ताद बुखारी साहिबु कई, मूंखे इहा ख़बर कान्हे। उस्ताद सां मुंहिंजी मुलाक़ातूं तमामु घटि थियूं पर तफ़सीली थियूं। 7 ॾींहं 6 ॾींहं हिकिड़े हंधि रहण, सखर में बि असां 7 ॾींहं गॾु हुआसीं, वरी ख़ैरपुर में बि 6 ॾींहं गॾु हुआसीं, ईअं जिते बि। पोइ जेको वाक़ असांजो सिंध यूनिवर्सिटी में वाइस चांसलर थी आयो, शेख हयात साहिबु वाइस चांसलर थी आयो, त उते हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो तव्हांखे। शेख हयात रशिया मां दौरो करे आयो, असां वरी हुनखे हिकिड़ो वेलकम ॾिनी त साईं शेख हयात रशिया मां थी आयो आहे, हुनखां ॿुधूं त रशिया में छा ॾिसी आयो, छा करे आयो, घुमी फिरी आयो या कुझु उन मां हासिलु करे आयो। उन में हिकु लिस्ट ठाहियूं शाइरनि जी, 2 माण्हू ठाहिण वारा हुआ। हिकिड़ो उहो जेको उहो उन इदारे जो सरबराह मां जो राइटर्स एंड इंटेलेक्चुअल्स क्लब जो कन्वीनर मां, 2 माण्हुनि खे चयो त लिस्टूं ठाहियो। असां लिस्टूं ठाहियूं त मुंहिंजी लिस्ट में उस्ताद बुखारी हो, ॿिए जी लिस्ट में वरी ॿियो हिकिड़ो माण्हू हो जंहिंसां उस्ताद जा कुझु गीत अहिड़ा हुआ जिन खे डायरेक्ट शेख हयात सां मनसूब कयो वियो ऐं हुनखे दोस्तनि ॿुधायो त तुंहिंजे ख़िलाफ़ु लिखिया अथसि। उन्हनि दोस्तनि जेके उस्ताद बुखारी जा दोस्त आहे, हुन जा ॻोठाई हुआ, उन्हनि चयो साईं हीउ तुंहिंजे ख़िलाफ़ु लिखियो अथसि, हीअ त भले ठीकु आहे। ओॾीमहिल हिन पहिरीं लिस्ट पढ़ी पिए जंहिंमें कंहिं माण्हू जो नालो जेको पसंदि न हो शेख साहिब खे, या उन्हनि सां उन्हनि जो नज़रियाती झगड़ो हो, सो उनखे चई त तो मूं इन नालो छो लिखियो आहे, तो ख़बर न आहे त हीउ मूंसां नठंदो आहे, मूंखे गारियूं ॾींदो आहे, मूंखे लिखंदो आहे ग़लति। त हुन चयोसि त साईं पोइ काज़ी खादम जो उस्ताद बुखारी जो नालो लिखियो आहे। मूंखे ॾाढो ख़राबु लॻो त हीउ नालो ॿार वांगुरु चुगली आहिनि, त भले हू पाण पढ़े न, मूंखां वरिती लिस्ट। चई उस्ताद बुखारी नालो लिखियो अथई। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, उस्ताद बुखारी शाइर आहे, तव्हांखे चवनि था तव्हांजे ख़िलाफ़ु लिखियो अथसि या न लिखियो अथसि छा, जेकॾहिं हू असां दावत ॾियूंसि था तव्हांजे घर थो हली अचे त ॻाल्हि ई ख़तमु थी वई। जेको माण्हू घर हली थो अचे उन सां दुश्मनी कड़ी, हिते घर त कोन तव्हांजे ख़िलाफ़ु गीत ॻाईंदो। ऐं उते बि अची उस्ताद बुखारी आयो, उस्ताद चयो मूंखे, चई हू पसंदि कोन कंदो। मुंहिंजो यार असां पिया चऊं तव्हांजा, मूंखे ख़बर कान्हे उस्ताद असांखां 15 साल वॾो, उहो अॼु ॾिठो अथमि, मूं त भाई असांखां 5-7 साल वॾो आहे, तंहिं करे थोरो बेतकल्लुफ़ हूंदा हुआसीं। उस्ताद असांजो वाक़ई असांजो बि उस्ताद हुजे हा जेकॾहिं पढ़ाया त हुन अची पहिरियों गीत जो ॻायो हली आहे पेर भरे हली आहे। त हुनजे माण्हू जी हिकिड़ी वॾी ख़ूबी इहा हुई त हुन सिंधी जी ॿोलीअ खे तमामु सवलो आसान करे मोहबत लाइ बि इस्तेमालु कयो आहे, इनकलाब लाइ बि इस्तेमालु कयो आहे, क़ौम परस्ती लाइ बि इस्तेमालु कयो आहे, तरक़ी लाइ बि इस्तेमालु कयो आहे। इहा हुनजी वॾी ख़ूबी। ऐं ॿियो त इन खे पाण भेटियूं या इहो न चऊं त छो उस्ताद बुखारी ॾींहुं था मल्हायूं, सर्वेच जो कोन था मल्हायूं। सर्वेच पंहिंजी जॻह ते हिकिड़ो तमामु वॾो शाइर हो, सर्वेच जी आवाज़ु, सर्वेच जा गीत माण्हुनि जे दिलनि में ईअं नक्शा। हफ़ीज़ कुरैशी हूंदो हो जेको साईं GM साहिब जो घणो साथी हो, मुंहिंजो सौट हो, उनखे सर्वेच जी सॼी शाइरी बरज़बान यादि हूंदी। जेका स्पीच हुनजी ॿुधंदो सर्वेच जो सॼी शाइरी उहा आहे जेका तव्हांखे यादि थी वञे, शाइरी उहा आहे जेका तव्हांजे दिलि में पई वञे, शाइरी उहा न आहे जेका तव्हांजे मथे खां गुज़री वञे। त उस्ताद हिकिड़ो वॾो शाइर हो ऐं उनजी शाइरी खे इंशाअल्लाह जेसिताईं सिंधी आहिनि, सिंध आहे ऐं हूंदा सदाईं, इहो बका हासिलु रहंदो। हाणे मुबारकबाद ॾींदुसि हिन नई टीम खे जंहिं अची हीउ कमु शुरू करायो आहे। पर मूंखे इहो अफ़सोसु आहे त जिन खे वोट न मिलिया उहे वरी हिते आया ई कोन। हीउ छा आहे त तव्हां अदबी संगत सां तव्हांजो वास्तो आहे या उहिदे सां वास्तो आहे। जेकॾहिं तव्हांखे अदबी संगत सां प्यारु आहे त तव्हां हींअर बि अचो, असांजा दोस्त आहिनि, तमामु गहरा दोस्त आहिनि, गॾु ॾिसण वञण वारा, त हीउ सभु हिते मौजूदु हुजो आहे ऐं फ़ख़ुरु कयो आहे त तव्हांजी इलेक्शनूं तमामु ख़ैर ख़ूबी सां, निहायत प्यार मोहबत सां ऐं कामयाबु थियूं। ऐं जेके तव्हांजो जॻह जिन वरिती आहे 1 साल लाइ, त उहे उन्हनि अचण शर्ती प्रोग्राम कराइणु शुरू कया आहिनि। हीअ 25-30-40 माण्हू न आहिनि, हीअ 25-30-40 ख़ानदाननि जा फ़र्द आहिनि। उन्हनि 25-30-40 ख़ानदाननि जा अलाए केतिरा ॿिया माण्हू हूंदा,
हीअ सॼी सिंध जी नुमाइंदगी आहे, सॼे हैदराबाद जी नुमाइंदगी आहे, त इन्हनि खे घटि न सम्झे। ख़ुदा कंदो त असां मां ताज खे पंहिंजे तरफ़ां त यकीन थो ॾियारियां, हुननि खे मूं चयो त तव्हां असां ते को बि कमु रखंदव, का बि ॻाल्हि चवंदव त असां तव्हांजो साथ ॾींदासीं ऐं इनशा हिन हाल खे बि सुठो कबो। ॿिया माण्हू हिन हाल में अची तक़रीबूं कनि, अदबी तक़रीबूं अची कनि ऐं मुशाइरा अची कनि। हिन खे हिकिड़ी अहिड़ो सेंटर बनाए छॾियो जो हीअ अदब जी प्रेस क्लब ठही सघे थी। तव्हां ख़बर आहे प्रेस क्लब वारा को बि हिक ॿिए में न ठहंदो आहे, सभु हिक ॿिए जा ॼुंडा पट में हूंदा आहिनि, पर उहे पाण में ठाहियो प्रेस क्लब ठाहे वेठा आहिनि। त हीअ अदीबनि जी क्लब ठाहे छॾियो। 2 हाल आहिनि तव्हां वटि, हिकिड़ो हाल तव्हांजो ऑफिशियल कम लाइ रखो, हिकिड़े हाल में त आणियो उन्हनि खे ऐं सरपरस्ती तव्हांखे करणी आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त हिते जेके बि अदबी या इल्मी इदारा आहिनि उनजी पंहिंजी हैसियत आहे। सिंधी अदबी संगत जी हैसियत सभिनि खां मथां ई आहे। इन करे हीअ ॿोलीअ जी मुहाफ़िज़ आहे, हीअ असांजे अदब ऐं ॿोलीअ जी मुहाफ़िज़ आहे। तव्हां जॾहिं नाला वठो पिया, कुझु नाला तव्हां विसारियो था, तव्हांखे मासूम हालाई जो नालो यादि कोन्हे जंहिं झोल में या अदबी संगत क़ाइमु कई। असां नंढपण में झोल जे अदबी संगत जो ॿुधी ऐं अदबी संगत सम्झी। तंहिंखां पोइ तव्हांजो ज़ेब भट्टी जिन टंडे मोहम्मद ख़ान में अदबी संगत खे क़ाइमु कयो ऐं केतिरो हुन कमु कयो। तंहिंखां पोइ नासिर मोराई ऐं शमशेरुल हैदरी, त इहे नाला बार बार वठिजनि त जीअं ऐं सभिनी जा जेके अदबी संगत जेका हिकिड़ो वॾो इदारो हो। ऐं सच ॻाल्हि आहे त जेके मुंहिंजे जेको दोस्त आहे फ़िलहालु त मूंखे नज़र रुगो अचे पियो दीपलाई साहिबु, अदबी संगत जो इजलास थींदो त असां इजलासनि खां ॿाहिरि हूंदा हुआसीं। उहा कारोबारी कमेटी मीटिंग पोइ ॾाढो ख़ौफ़नाक क़िस्म जो अंदरि वरी ईंदा, हाणे ॿुधायो रेज़ोल्यूशन तव्हांजे दिमाग़ में कहिड़ा आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त असीं जेके बि लिखाईंदासीं अंदरि जा माण्हू बदिलाए छॾींदा, पर हूंदो इहो अॼु बि अदबी संगत उहा ई आहे, अदीब बि उहो ई आहियो। ताजिबान नंढिड़ो ॿारु कोन्हे, हिकिड़ो सीज़न्ड माण्हू आहे, पंहिंजे प्रोफेशन जी हाइट ते पहुची तव्हां वटि आयो आहे। ॿिया जेके दोस्त आहिनि असांजा उहे सभु तव्हां ॾिठो केॾा सुठा आहिनि मकाला पढ़िया ऐं मकालो पढ़ी अचणी ॿुधाए थो त हीअ माण्हू केतिरा पढ़ियल लिखियल आहिनि। न त ज़बानी कलामी त सभु करे थो वञे। अदबी संगत खे हथी वठायो, इन जी हर तरह सां इन खे साथ ॾियो त असांजे सिंधी अदब जो मर्कज़ ई थी वञे अहिड़ो जो वरी बि सभु CID वारा पंहिंजे पुठियां लॻा पिया हुजनि। महिरबानी। सामिन इन सां गॾु ई हीउ प्रोग्राम ख़तमु थियो ऐं जाफ़र मेमण खे सिंधी अदबी संगत जी मरकज़ी ऑफिस हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।